हिकु सुहिणो मुंहिंजी नज़र में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे पाड़े सिरी थी रहंदो परे आ मारे छॾियो सफ़ा मूंखे चरे आ तोड़े असांजो घर में आहे घर में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे। हलो अस्सलाम वालेकुम बा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? टेटू लॻा पिया उथो वियो पाण था करे टेक ते आयो माशाल्लाह सां हफ़्तो ईअं गुज़री थो वञे ख़बर ई नथी पई। मां त टे में ॾिसी मां त प्रोग्राम जे इंतज़ार में हूंदी आहे केॾी महिल मां वञा प्रोग्राम कंदसि। गेस्ट अहिड़ा घुराईंदी आहे जो माना मज़ो अची वेंदो आहे प्रोग्राम में। मुंहिंजी सॼी ज़िंदगी बोर अथव इहे जेके 2 कलाक प्रोग्राम जा कंदी आहे इहे ज़िंदगी में सुठा गुज़रंदा आहिनि। उन खां पोइ तव्हांखे ख़बर आहे कॾहिं अॼुकल्ह त रश्को बि हलाईंदी आहियां पंहिंजे पाड़े में। मां चयो रोज़ी रिस्क माण्हू करे। ॿियो कहिड़ा हाल आहिनि? तव्हां कीअं था गुज़ारियो पंहिंजो वक़्तु? गर्मियूं बि अचे वियूं आहिनि हाणे ॿाहिरि सुम्हण जो मौसमु अची वियो आहे। छिनकार करे शाम जो माण्हू खटा धटा ॿाहिरि रखे ऐं ईअं मन करे था वेही रहनि। माशाल्लाह सां ॻोठनि जी लाइफ बि हिकिड़ी माना तव्हांखे ख़बर आहे मज़ेदार हूंदी आहे। शहर में तव्हां फ्लैटनि में ईंदी आहे इहो ईअं बंदि कमरा हूंदा आहिनि पोइ इहो विंजड़ा हणंदी थी वञा पर असांजी गर्मी आहे। वरी बि शुकुर आहे समुंड जी हवा आहे थोरी घणी माॾे बि ईंदी आहे दरी मों इन जे करे बची पई आहे न त अलाए किथे हुजां अॼु मां। हर हफ़्ते वांगुरु तव्हांखे मिलराईंदी आहे कंहिं सुठे माना गेस्टड़े सां या गेस्टड़ी सां। अॼु जेको मूंसां गेस्टड़ो मौजूदु आहे क्यूटी पाई मां चवंदीसांसि क्यूटी पाई छो जो माशाल्लाह क्यूट आहे इलाही। उन खां अलावा मल पहलवान आहे। हाणे तव्हां चवंदव को हिते माना हीअं हिते को वेठो हूंदो कुर्सियूं 2 मिलाए करे हिकिड़े माण्हू खे विहारियो हूंदो पर अहिड़ो कोई सीन कोन्हे। हिकिड़ी कुर्सी आहे अॼु बि नाज़रीन पंहिंजे बजट खे मद्देनज़र रखंदे करे मां उनखे हिकिड़ी कुर्सी ते विहारियो आहे। महिमान अहिड़ा घुराईंदी आहे छो जो मुंहिंजो बजट इलाही वॾो आहे त सुठो माना महिमान जेको आहे उहो सुठो तरीक़े सां वेहे। उन खां अलावा जेको आहे तव्हांखे मां ॿुधायां त हू तमामु जेको आहे मॉडल लुक्स आहिनि हुनजा। ॾिसो पहलवान पंहिंजी जॻह ते पर इहो बि राज़ पुछंदासीं त हू इन फील्ड में ई छो आयो इन फील्ड खे हुन छो चूज़ कयो। पर बहरहाल उनखे वेलकम थी कयां तव्हांजे साम्हूं भरपूर ताड़ियुनि में ताड़ियूं तव्हां घर वॼाइजो मां हिते ॿुधंदसि। गुलाम हुसैन पठान कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? सही आहे? तूं ख़ुशि लॻो? अलाह पाक जा एहसान है। तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर उथे वे पाण तो बिस्मिल्लाह। मूंखे ॾिसी खिल नहीं छो तो इहो ॿुधाए पहिरियों। तव्हां क्यूट था लॻो न? अच्छा मां प्यारा था लॻो। प्यारी थी लॻां इहा माना तारीफ़ सोचियां त इहा कंदुमि मुंहिंजी करे है न कूड़ी तारीफ़ न रियल मां ख़ूबसूरत आहियां। सच में तव्हां ख़ूबसूरत आहियो ॾाढा। न मां तोखे ॿुधायां गंबट में फ्री में इलाज थी थो अखियुनि जो अगरि ख़बर पहुचे। बहरहाल मूंखे ख़बर पई हुई त मासी मोरा विढ़ंदी आहे ॾाढी हुनजे तारीफ़ कजां जे गिला कई त विढ़ंदी। हा सो उन करे मूंखे थोरो ख़ौफ़ आहे ॾका पियो त हे डंडा ॾिसे तो हे डंडो हो डंडो ये ठाहे पहिरियों ई रखिया आहे त मां बि ड्रिज गा जेको तव्हांजी तारीफ़ पियो कयां। बाक़ी पहलवान छा जो आहे तूं ये तूं मासी मोरा खोदो हो चे मां शींहं जो शिकार करण थो वञा मोटी आयो चे छाका मोटी आहे चे गिटी में कुता बीठा आहिनि। केरु केतिरो ई दिलेर छो न हुजे पर हिते जेको आहे मुंहिंजूं ॿाहूं हीअं थी थी वञनि। हा ख़ुशि लॻो पियो आहे सफ़ा। अलाह पाक कहिड़े शहर जो आहे तूं? मां सांगड़ जो। सांगड़ में बेड़ा माण्हू आहिनि न बाक़ाइदा? ॿियो हिन खां मल खां अलावा छा कंदो आहे तूं? कारोबार आहे बिज़नेस आहे होटल आहे मुंहिंजी जॻह पाण संभालींदो आहियां। थोरी घणी बनी बि आहे। ज़िमीदार आहे माना? हा ज़मीदारी बि आहे। मां हीउ ॿियो ज़िमीदार आहे। पहिरियों केसर निज़ामाणी मुंहिंजे शो में अची चुको आहे ज़िमीदार। शादी जूं ॾाढियूं ऑफरियूं कयूं मांसि कोन मञे जा आख़िर में ज़ाल सां ॻाल्हाए वियो फ़ोन ते चई मुंहिंजी माई सां ॻाल्हाए पोइ मां बसि करे हार मञी करे वेही रहियसि। अञा ताईं तलाश जारी आहे। तव्हां सां शादी जो ऑफर तव्हांजो ठुकराए छॾी? बसि छा मूंखे न कजां ऑफर छो मां तयार ते वेठो आहियां। तयार थी वेठो आहे? अच्छा न अॼु इहो ॾिसंदासीं मां ॾिसां थो ड्रेस ई रेड पाए आई आहे इन करे ॻाढ़ो जोड़ो पातल हूंदो मां इन जे करे ख़ासि करे माना ॻाढ़ो जोड़ो पाए आई आहियां। सही मां चयो माण्हू ॻाल्हाए ॻाल्हि करे शादी जी त को चङड़ो त लॻे न। बिल्कुलु। ॿियो भला तालीम वालीम काथे पिराए? तालीम इंटर कयमि ऐं हींअर 13 में दाख़िला वरितमि। 13 में दाख़िला वरिता? 13 तो पढ़ी? माशाल्लाह 13 में दाख़िला ॾिनऊं तोखे? हा माना वार वॾा छा का रखिया अथई? शौक़ु थी विरी ॾियाराईंदो आहे विरी जे करे मायूं जूअनि को ॾियाराए थो न जू न जेॾी मूं पाण सां हिकिड़ो दिलि में सोचियो आहे त हिकिड़ो जू बि निकितो गंज कराईंदो। गंज कराईंदी? अॼु मां पंहिंजी तोखे विझां थी गंज कराईंदो वञी। अॼु गंज कराए न हूअं हिकिड़ो असां वरी फील्ड अहिड़ी आहे न मतिलबु पहिरियों वञी उते वार नंढा कामयाब आहिनि पर मूंखे शौक़ु थी पियो हूअं नंढा हूंदा हींअर 6-7 महीना थिया आहिनि छॾे ॾिना अथमि तकिड़ा वॾा थी विया आहिनि। कंहिंखे माना ॾिसी करे तोखे इहो शौक़ु थियो त वार वॾा रखजनि? तव्हां लाइ सुञाणो त न असांजो दोस्त आहे हिकिड़ो वेझो मैड बि आहे उमर ख़िताब
इहो माइट आहे तुंहिंजो टिकटॉकर बि आहे इहो माइट आहे तुंहिंजो अहिड़ा माइटनि खे छॾे पियो अथव लातालु की केॾो प्यारो आहे यार हुनखे इन को लातालु की छो थो कराए अलाह ताला बि कोन था कयूं सलाह कंदो बाक़ी वार हुन छॾाया छा थिए तुंहिंजो इहो थोरो परे जो माइट आहे जहिड़ो बसि अबे वारनि जो सौट थिए अबे वारनि जो सौट परे जो माइट आहे ॿुधंदा वञो अच्छा उन खां माना सॻो न थिए न सॻियो बि न पराओ पुराणो अलाए काथो जो ख़ानदान थोरो घणो वञी लॻे थो बाक़ी हूअं हींअर त जहिड़ो घर जा भाती थी वियूं माशाअल्लाह उन खे ॾिसी माना वारनि जो शौक़ु आहे केयर कीअं थो करे वारनि जी ॾाढी ॾुखी आहे वरी बि अंडा बंडा इहे ॾयूं अलाए इहे शयूं कोन थो वणा उहो अलाए छा हिकिड़ो हुते आहे हिन में यार तारिक रोड ते उते वठी वेंदो आहे भाऊ उमिरि पोइ अलाए छा छा कंदा आहिनि लॻा पिया हूंदा आहिनि असां ॿाराड़ी जा माण्हू बाक़ी हिकु त पहलवान ॿाराड़ी जा माण्हू असांखे इन शइ जी ख़बर ई न आहे बसि उहे शुरू हूंदा आहिनि लॻा पिया हूंदा आहिनि पर मां घणो न मां ख़ाली हुन सां गॾु वेंदो आहियां ॾिसंदो आहियां त छा था कनि कॾहिं कॾहिं बसि मूंखे बि तयारु करे छॾींदा आहिनि ख़ाली वेंदो आहियां ॾिसणु मां ॾिसणु वेंदो आहे तो वार ठाराए थो अचे पहलवान आहे तूं नओं मॉडर्न पहलवान आहे छा हा न अच्छा पहलवान जेके असां ॾिठा आहिनि उहे हिते ईअं हूंदा आहिनि मोटला हेॾ छा छा खाईंदा आहिनि तूं छा खाईंदो आहे मूं पाण खे रखियो ईअं एक्सरसाइज़ बि घणी कंदो आहियां डाइट बि घणी कंदो आहियां अक्सर खुराक कोलेस्ट्रोल या चर्बी वारी जेका खुराक आहे उन खावां देसी खुराक जेका पंहिंजी अबू पहलवान हो ख़ानदानी पहलवान हो हा हुनखे त ख़बर आहे हिकु अबू जी 60 साल उमिरि आहे पुराणे दौर जी देसी खुराक हुन सां जिस्म मुंहिंजो वॾो कोन थींदो आहे बाक़ी हड्डी में ताक़त ईंदी आहे अच्छा त अहिड़ो छा थो खाए असांखे बि त ख़बर पए कहिड़ी कहिड़ी शयूं नालो वठां मां त सुबुह जो उथंदो आहियां त हिकिड़ी शइ वरी मंझंदि जो ॿी आहे वरी शाम जो ॿी आहे माना नॉर्मल तूं खाईंदो ई न आहे नॉर्मल अलॻि ठहंदी आहे अच्छा पोइ मालिक देसी घी में ठहंदी आहे छो नथा कनि मुंहिंजे घर में शौक़ु आहे न मुंहिंजो त ख़ानदान में असांजो तक़रीबन 5 चाचा आहिनि मुंहिंजा 4 चाचा आहिनि हिकिड़ो अबो आहे हिकिड़े चाचे खे 12 पुट आहिनि ॿ शादियूं तो सभिनी जो मूं ते शौक़ु आहे त हिनखे पहलवान कयूं हिनखे त पोइ सभिनी तरफ़ मां सुबुह जो उथंदो आहियां त सभु मूं ते ख़र्च कंदा उहे पाण नथा थियनि पहलवान विड़िया चाचा विड़िया सौट विड़िया सभु छॾे आहे आख़िर अची आहे पग मूं ते रखी ॾींदा तव्हां विड़ो माशाअल्लाह कॾहिं विड़ण में को धकु ॿ कोलो सोलो लॻी वियो हुजे जाम साईं मुंहिंजे तक़रीबन जिस्म जा 5 हॾियूं टुटल आहिनि वाह पेर निकितल आहे ही ॿांह हितां खां ही आङुर टुटल हितां खां ॿांह टुटल हितां खां निकितल ही हिकिड़ी ॿांह हितां 3 जॻहनि तां टुटल आहे ही हॾी टुटल आहे मल में धक टाइम कॾहिं हिकु बार हलियो वञो छाकाणि ॿाहूं टुटाए थो वग़ैरह हा ईअं बि थी सघे थो जाम पहलवान सोचो थी जाम पहलवान वरी वेंदा आहिनि न सोचियो त कोन अथमि अञा त ज़िंदगी ॾिठी कोन अथमि अञा ज़िंदगी न ॾिठी थी घणी उमिरि आहे तुंहिंजी 22 साल ईअं न कर 22 सालनि जी त मां आहियां पोइ भला घणो 3 कयांसि 40-50 कर माना हर वक़्तु तोखां वॾो हुजां मूंखां वॾो हुजे न मां नंढनि गेस्टनि खे घुराईंदी न आहियां असल में मसइलो इहो आहे मां माण्हुनि खे छा कंदो मां पंहिंजे पाण खां नंढो को घुरायो आहे बराबरि जिते तव्हां रखो उते सही आहे जिते रखांसि काटे खे हा पोइ 50 ते बीहारियुसि 50 सही आहे साउंड हणुसि खणी वॼाईसि अच्छा माना हाणे 13 में पढ़ो पिया दाख़िला वरितल आहे 13 चवंदा अथसि हा 13 चवंदा आहिनि ॿियो 13 में माना हाणे 13 खां पोइ छा अॻिते इरादो छा आहे पढ़ाई खे छॾिणो आहे मल में ई पंहिंजो करियर ठाहिणो आहे न उहो चवंदा आहिनि BA चवंदा अथसि न उहो 14 थी वेंदो पोइ BA चवंदा ख़बर हर शइ जी अथसि BA चवंदा आहिनि 13 चवंदा आहिनि हा उहो करे पोइ कारोबार पंहिंजो आहे उनखे बि त संभालणो आहे बस होटल माना पाण उते वेंदो आहे बि आहे या बसि मुंहिंजी नाले ते करे छॾियो न मुंशी आहे हिन संभालनि था मां वेंदो आहियां महीने में 4 खां 5 ॾींहं 10 ॾींहं हूंदो आहे पोइ वरी मोटी ईंदो आहे मां अचां रिआयत कंदीमांसि तव्हांखे स्पेशल असांजी जी उते सजी ठहंदी आहे बलोचिस्तान जी सजी उहो तव्हांखे खाराईंदुसि ऐं बिल बि वठंदुसि इहो त असां वाइदो आहे प्रोग्राम ही प्रोग्राम मूंखे फ़ाइदो कोन त ॿियो कुझु त कढाए न पहिरियों एड्रेस त ॿुधाए आहे किथे एड्रेस हबचौकी में आहे होटल हबचौकी अचां मां इहे सजी करणु कराची खां हबचौकी कहिड़ो परे आहे आई न आहियां न कॾहिं ज़िंदगी में कराची खुटे थी हबचौकी स्टार्ट थी थिए न नेवल खां परे हबचौकी आहे इन साइड न वेंदी आहियां मां हिन साइड घणो वेंदी आहियां असुल मज़ो त आहे हुन साइड तव्हां हिन साइड छा पिया कयो अच्छा न बसि पोइ हाणे मां असल जेके पिकनिक पॉइंट इन कराची में से त इन साइड आहिनि न मां बसि हाणे मुंहिंजो नेक्स्ट जेको प्रोग्राम आहे उहो हबचौकी में आहे हा बिल्कुलु अचो वेलकम कॉन्सर्ट कंदुसि मां पंहिंजो तुंहिंजे होटल ते बिल्कुलु अचो सजी खाईंदे खाईंदे कॉन्सर्ट कंदुसि अच्छा फैमिली में माना तव्हांजो ख़ानदानी हिकिड़ो आहे ख़ूबसूरती जो राज़ छा आहे तुंहिंजो पठान आहियूं उन खां वधीक कहिड़ो राज़ पठान आहियूं पठान ख़ूबसूरत न आहे
मूंखे पाण माण्हू पठाणी पठाणी करे चढ़ाईंदा आहिनि हा न? त मूंखे त ख़बर आहे पठाण ख़ूबसूरत हूंदा आहिनि बिल्कुलु ऐं ॾाढा दिलि जा साफ़ बि हूंदा आहिनि दिलेर बि हूंदा आहिनि उहो अलॻि शइ आहे पर हिकिड़ो माना हूंदो आहे न माण्हू तव्हां वरी थोरा मीडिया पर्सन बि थी विया आहियो हालांकि तव्हांखे मालिक मोकिलियो ॿल जे लाइ वियो तव्हां वरी टिकटॉक शुरू करे ॾिना इहो ख़बर अथई कीअं थियो? हा इहो ईअं थियो जो मां मल में लथुमि त मल तव्हां पहिरियों ॾिठी हूंदी सोशल मीडिया ते न हुई इलेक्ट्रिक मीडिया ते कॾहिं कॾहिं हुई केटीएन जा थोरा आहिनि जेके सिंध जी पहलवानी सकाफ़त आहे सिंध जी हिनखे अॻिते आणण जी कोशिशि करे पियो पर सोशल मीडिया ते न हुई वरी जो मां आयुमि वरी अलाह पाक मूंखे अहिड़ी हिकिड़ो हुनर ॾिनो अहिड़ा मुदा कया मल में जेके ॿिनि पहलवान न करे सघिया उन्हनि खे सो पोइ उहे कुझु मलूं सोशल मीडिया ते कंहिं ईअं भोगन भोगन में छॾे ॾिनियूं वायरल थियूं त अचानक मूंखे ख़बर न पई त को सोशल मीडिया छो त मुंहिंजी तालुको ई न हुई मुंहिंजो त 24 कलाक फोकस पहलवानी ते हो सो मोबाइल बि बाबा वठणु न ॾींदो हो त मथां मोबाइल मां ई ज़हन हेॾां हलियो वञेसि सो मूंखे ख़बर ई न हुजे यूट्यूबर सोशल मीडिया वारा जेके सभु मुंहिंजे पोयां मलाकड़नि में ही हू हुतां पियो भरे हुतां पियो भरे हुतां पियो भरे ॿिए मलनि जूं भरियनि कोन मां पाण परेशान ॻाल्हि अलाए छा आहे साईं इंटरव्यू बि वठनि वग़ैरह पोइ आस्ते आस्ते हिकिड़ो यूट्यूबर हो उन सां मुंहिंजी दोस्ती थी वई हाणे मुंहिंजो कैमरामैन आहे मुंहिंजो सॼो मीडिया सेल सॼो उहो त संभाले उनखे सॼो सिस्टम मूं पंहिंजो उनखे हथ में ॾेई छॾियो आहे सो पोइ उन मूंखे ॿुधायो त बाबा हीअं सिस्टम आहे हीअं पोइ फेसबुक ते ID ठाहीं पोइ पहिरियां मां फेसबुक ते आयुमि त मूं पंहिंजी पहलवानी हेॾां मलाकड़ो कंदो हुउमि हेॾां वीडियो ठाराए फेसबुक ते रखंदो हुउमि त काफ़ी रिस्पॉन्स ईंदी हुई काफ़ी मिलियननि में व्यूअर्स ईंदा उन में मूंखे शोहरत बि काफ़ी मिली पाकिस्तान खां ॿाहिरि बि त पोइ उन फेसबुक खां पोइ यूट्यूब ते आयुमि यूट्यूब खां पोइ टिकटॉक ते आयुमि टिकटॉक ते बि इहे शयूं अॻु में मुंहिंजो मतिलबु हलनि पियूं पोइ टिकटॉक ते बि आयुमि आस्ते आस्ते हाणे पहलवान बि थी वियो आहियां त सोशल मीडिया स्टार बि थी वियो आहियां वाह वाह कीअं फील थींदो आहे माना हुतां निकिते त त मल पहलवान थियण जे लाइ हितां वरी तूं निकिरी ॿी फील्ड में वई कीअं फील थियो फील साईं हाणे हिकिड़ो मिसाल असां बचपन में जेको सोचींदा हुआसीं त ईअं हुजूं अॼु हूअं आहियूं त फील त ख़ुशी त थींदी माशाल्लाह ज़बरदस्त ऐं माना मीडिया में डायरेक्ट अचण जो को न हुयो तव्हांखे मल में ई वञिणो हुयो पर बिल्कुलु ख़बर ई न हुई सोशल मीडिया जी सोशल मीडिया ते कहिड़े ऐप ते वधीक तव्हां कमु कंदा आहियो मां फेसबुक ते ऐं यूट्यूब ते फेसबुक ते यूट्यूब ते उते वधीक माना व्यूअरशिप मिले थी हा फेसबुक ते मुंहिंजी हिकु वीडियो 20 मिलियन बि हली आहे 20 मिलियन छा ते फेसबुक ते अॼु बि पियो मुंहिंजो इहो फेसबुक इहो साॻियो जेको असां कंदा आहियूं या तव्हां पंहिंजो ठारायो साॻियो फेसबुक आहे तव्हां साॻियो फेसबुक आहे हा मुंहिंजो मलाकड़ा 10 मिलियन 12 मिलियन 15 मिलियन इहे आम वीडियो हलियूं आहिनि पर हिकिड़ी वीडियो 20 मिलियन हली आहे हिकिड़ो 18 मिलियन बि हलियूं आहिनि सो यूट्यूब ते बि तक़रीबन 4-5 मिलियन वीडियो हलियूं आहिनि व्यूअर्स वाह वाह ज़बरदस्त नाज़रीन काॾे न आहे वञिणो असां वरी कचहरी जारी रखंदासीं गुलाम हुसैन सां ऐं उन खां पोइ हिननि खां ॿिया राज़ पुछंदासीं मल पहलवानी जा हिननि जी ख़ूबसूरती जो राज़ हिननि जे इश्क जे बारे में हिननि जी मोहबत जे बारे में पर इहे सभु शयूं ॻाल्हियूं थींदियूं ब्रेक खां पोइ काॾे न आहे वञिणो वेलकम बैक नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा शो ऐं असां सां गॾु आहे अॼु पहलवान गुलाम हुसैन पठान मज़ो अचे पियो माशाल्लाह तव्हां ज़बरदस्त कीअं ॿुधाए तूं पहिरियों त परेशान छो आहे तूं अॼु का परेशानी आहे तव्हांजे अॻियां वेठो आहियां त लाज़मी त मुंहिंजे अॻियां परेशान थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे मां हसीननि जे बादशाह जे अॻियां माण्हू वेठो हूंदो हसीननि जी बादशाह वाओ आई लाइक दिस एटीट्यूड माना हाली फ़िलहाल ही थोरो अचे पियो फॉर्म में त बासी सां थोरो ठाहे रखां छो जो मासी बाद में वरी बताइणा के सवाल करे पर तूं ड्रिज न छो पहलवान आहे तूं जो ड्रिजंदे बाक़ी ॿियनि खे मां कहिड़ी पहलवानी ड्रिजनि त पोइ ड्रिजां कोन थो मुंहिंजो मुहांडो अहिड़ो आहे मुहांडो अहिड़ो आहे जाइ जमो को अहिड़ो आहे माशाल्लाह क्यूट माना हिकिड़ो मासूम चेहरो आहे तूं छा चवंदो हूंदी पहलवान जे साम्हूं ईंदो चवंदो अच आ बैल मुंहिंजे मार त उहो त तोखे चवंदा हूंदा मूंखे मार मूंखे भरण मंज़ूर आहे न त उहो छा वड़ी कंदा माण्हू पोइ चवंदा तूं खटे वई या मार बहरहाल हिकु मासूम चेहरे वारो घटि उमिरि वारो सिंपल पहलवान जेके वॾे पहलवान खे दसे त ईअं थोरी चवंदा अचे हू त चवंदा अथई न किथे ठुप मारियूं कीअं मारियो थो वञे असांखे सो अक्सर मुक़ाबला मुंहिंजा सिद्ध में ई हूंदा आहिनि तूं मारींदो आहे कर तोखे मारे वेंदा आहिनि कॾहिं कॾहिं पाण खजी वेंदा आहियूं त कॾहिं अॻिले खे मोकिले छॾींदा आहियूं अस्पताल वञणु थियो आहे कॾहिं ईअं पोइ एम्बुलेंस में खजी वेंदा आहियूं 6 कलाक होश ई न हूंदो आहे अक्सर पहलवानी जो जेको तालुक आहे ज़मीन ते लॻणो दिमाग़ पोइ हीउ हिसो लॻे थो पहिरियां लॻे थो मथो पोइ लॻे थो ॿियो बुत सो पोइ होश नथो रहे जहिड़ो इंसानु निंड में इहो फील्ड माना ॾिसो ठीकु आहे तव्हांजे बाबा जी हिन फील्ड में हुई
तव्हां ॾिठो यार हिन में त माण्हू ज़ख़्मी थो थिए, कंहिंजी ॿांह थी भॼे, कंहिंजो पेर निकितल आहे मिसाल, त छो बाबा मां नथो कयां? छो हिकिड़ो बाग़ी माण्हू थींदो आहे बाबा तव्हांजे फैमिली बिज़नेस खे मां जॉइन न कंदुसि, तव्हां ईअं छो न कयो? सही ईअं न हो न, ॾिस तक़रीबन मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो त मुंहिंजे हिकिड़े चाचा खे 12 पुट आहिनि, सभु थोरा विड़िया, पर हीअ हालत ॾिसी सभु छॾे हलिया विया। सो हाणे मां सोचियो त ख़ानदानी फील्ड आहे, केर ई नथो करे त भला हिकिड़ो मां त अची ॾिसां। आयुमि त अल्हम्दुलिल्लाह, अलाह पाक वरी अलाह जी अता आहे, अलाह अहिड़ो हिकिड़ो हुनर ॾेई छॾियो पहलवानी में जो आहियां त हिकु सिंपल पहलवान, नंढी उमिरि वारो, पर मैदान में लहां थो त हरू भरू केरु हथु नथो विझे। वाह। ॿियो वरी इहा ख़ानदानी हिकिड़ी सिस्टम हो, बचपन मां ई शौक़ु हो त दिमाग़ में ॻाल्हि वेही त हीअं विड़बो हीअं न विड़बो। अच्छा, कॾहिं दिलि चयो हाणे छॾे ॾे यार, अॼु भला हे धकु बि लॻो आहे, इहो त ॾाढो बुरो लॻो आहे, अॼु छॾ बसि, हाणे ख़तमु, जेको थियो थी वियो? न कॾहिं मूं कोन सोचियो। जेतिरा धक ईंदा आहिनि अञा जज़्बो वधंदो आहे, कावड़ वधंदी आहे, उन लाइ अञा वञी तयारी करे मैदान में लहंदा आहियूं त यार हिन चकर ईअं थियो, अॻिले चकर ईअं न थिए। छो त जेतिरा धक लॻंदा दिलि चवंदी आहे अञा वधीक धक। हा चवां थो न, अॻिले चकर ईअं थियो आहे त हींअर त ईअं न थिए न, हींअर त पंहिंजो पलांद वठां। फलांद में बि वणंदो आहे न, माना हा बाक़ी मिसाल फलाणे तोखे जेको आहे वॾो धकु लॻो हाणे हिन दफ़े, मथे दफ़े हिनखे ॾिसंदो, ईअं थींदो आहे? ॾिसंदोसांसि, हा छॾिणो न आहे, महीनो हलियो वेंदो आहे, घर गुम थी वेंदो आहे, पंहिंजो हिकिड़ो क्लब ठहियलु आहे, महीनो पूरो हुन में तयारी, ॿाहिरि जी दुनिया खे ॾिसणी बंदि। क्लब में अंदरि छा मतिलबु हिकिड़ो देसी जीअं कोन अखाड़ा ठहियल हूंदा आहिनि, अच्छा उन में माना मतिलबु थोरो असांजो जेको देसी पहलवान प्रैक्टिस कंदा उहो वज़न कुल्हे ते खणी भॼंदा आहियूं, जीअं पघर निकिरे जिस्म मां ऐं हॾी ताक़त वठे, या वरी अहिड़ी का वज़नी शइ छिकी भॼंदा आहियूं, या कोडर वारी टाइप, मतिलबु जीअं जिस्म सॼो ज़ोर लाइ अहिड़ा प्रैक्टिस कंदा आहियूं, जीअं जिस्म पघर छॾे, जिस्म खे तेल हणी पोइ जिस्म खां पघर कढंदा आहियूं, चर्बी ख़तमु कंदा आहियूं, रुॻी सिर्फ़ु गोश्त बचे जेको जिस्म ते। सुल्तान फिल्म मां बि ॾिठी आहे, सलमान खान जंहिंमें मल पहलवान हूंदो आहे, या ॾिठी आहे मां। ऐं अक्सर मूंखे पहलवानी जी दुनिया में इहो सुल्तान जो ई लक़ब ॾींदा आहिनि, छो त हू जेको दाव करे थो उहो फिल्मी थो करे, मां उहो दाव रियल थो कयां। मुंहिंजा मुक़ाबला अक्सर तव्हां ॾिठा हूंदा, दाव मुंहिंजो सेम ई आहे, टंग ते खणी उछलणु, कंध खां वराए उछलणु। माशाअल्लाह, न सुठी फील्ड चूज़ कई आहे, ऐं डिफरेंट आहे। ॾिसो सभु अदाकार सुठी टिकटॉकर हेॾां होॾां, तव्हां वरी माना सफ़ा नवां खणी आया आहियो तयारी। सुठी त इन में बि आहे जो ही मुंहिंजे धरती सिंध जी सकाफ़त आहे, जीअं सिंध जी हिस्ट्री आहे ईअं ई पहलवानी जी बि हिस्ट्री आहे, असांजी क़ौमी रांदि आहे, सो इन करे मुंहिंजो हिन सां तमामु घणो प्यारु आहे। बिल्कुलु। अच्छा गुलाम सिंह, तव्हांजे वॉलेट में जेको ॿटूं आहे तव्हांजो, हुन में छा हूंदो आहे? साईं वॉलेट में ATM आहे, NIC आहे, या उनखे अलावा थोरो घणो जेके कम जूं शयूं आहिनि, थोरो घणो बिज़नेस कारोबार वारा थोरा पर्चियूं बिल वग़ैरह। अच्छा, उधर बि ॾींदा हुजा? न मां पुछां थी, मैं बि कॾहिं मां वञणु थिए मुंहिंजो तव्हांजे होटल ते, मां उधर कोन ॾींदा आहियूं, पर तव्हांखे ॾींदासीं। सो उहे शयूं हूंदियूं आहिनि, उहे बि गाॾी में पर्स पियो हूंदो आहे, खीसे में न खणंदो आहियां। खीसे में न खणा छो? मयारत वज़न आहे, केरु खणे वज़न आहे। ओके, के बि 3 फेमस माण्हुनि जा नंबर जेके तव्हांजे मोबाइल में हुजनि सेव? फेमस? हा, भले वो सियासी हुजे या केरु बि, सियासी हुजे, अदाकार हुजे, टिकटॉकर हुजे, पर इलाही फेमस हुजे। हाणे ॾिसो ईअं त तव्हां वटि खोड़ हूंदा, पर जेको माना टॉप लेवल ते अचनि था, हिकिड़ो त मूंखे औलाद वांगुरु प्यारु ॾींदो आहे, जंहिं मूंखे सपोर्ट बि ॾाढो कयो आहे। हींअर त गवर्नर बि आहे सिंध जो, ऐं असेंबली स्पीकर बि आहे आगा सिराज दुरानी, सो मूंखे औलाद वांगुरु भाईंदो। उनजो नंबर आहे। ॿियो वरी पंहिंजो डिप्टी स्पीकर आहे कासिम सूरी, उन बि मूंखे ॾाढो सपोर्ट कयो आहे पहले। उनजो नंबर बि आहे। इहो जेको रूलिंग ॾिनी न रूलिंग, हा हा, मूंखे ॾाढो वणियो इन रूलिंग जॾहिं ॾिनी। हालात ई फिल्मी सीन जणी आहिनि, फिल्मी सीन कंहिंजी ॿुधई न, कंहिंजी ॿुधई न, इंसान तॾहिं खां वास्तो आहे जॾहिं हीअ अञा नंढड़ो स्पीकर न हो। अच्छा, हुन खां तक़रीबन 6-7 महीना अॻु में इस्लामाबाद में मुलाक़ात थी, दावत कई, मुंहिंजी मुक़ाबला ॾिसंदो, छो त मुंहिंजा अक्सर कोयटा वारी साइड मुक़ाबला घणा ॾिठा वेंदा आहिनि, तमामु घणा। मुंहिंजे मुक़ाबलनि में ईअं सम्झ त हिकिड़ो हिते मुलाक़ातो थियो, हिन में तॾहिं ही वज़ीर आला हो पंहिंजो बलोचिस्तान जो, जाम कमाल, इहो मुंहिंजे इन जे हथां मुंहिंजो इनाम वरितो आहे बलोचिस्तान। भले कंहिंजे थो इनाम वरितो थी? मुंहिंजो नालो न खणजांइ, मूंखे शर्म ईंदो। मां त 2014 खां मां मुक़ाबला कंदो अचां, यादि बि न आहिनि त केतिरनि माण्हुनि खां मुक़ाबला इनाम वरिता अथनि। भला उहे कप कारे जो करे खपाए नथो लोट टीन वारे खे? घर पिया आहिनि। अलाए थींदो आहे हिकिड़ो माण्हू चए अॼु भला लोट टीन वारे खे थो ॾेई छॾियां, खपाए कॾहिं कॾहिं ईअं कया हरू भरू को कप न वणियो हुजे। अक्सर मूं सोन हुजा, मतिलबु असांजे मलाकड़नि में फाइनल में या त सोन जो को तोलो या ज़ंजीर या 2 तोले ज़ंजीर हूंदो आहे, या मोटरसाइकिल हूंदियूं आहिनि। सोन जेको मूं जेको बि खयो आहे संभाले रखियो आहे, उहो बि न विकियो, बाक़ी जेके खपण शयूं उहे बि न विकियो, ॿियूं तरफ़ ठहियो। साइकिलियूं घणियूं, मोटर साइकिलियूं घणियूं तो वटि हाणे?
मोटरसाइकिल मूं हींअर तक़रीबन 6 ॾींहं अॻु में घोटकी में मलाखड़ो फाइनल मोटरसाइकिल खई। मोटरसाइकिल विकिणी छॾियमि कहिड़े कम जी हुई। हाँ मोटरसाइकिल विकिणे माना हाँ न इहो बि सही आहे मिड़ई कारोबार बि कर साइड ते मथां बल जे आसरे वेही रहे इहो ॿुधाईजांइ मां पुछजांइ मां बि पार्ट टाइम में गॾु कारोबार बिज़नेस कंदी आहियां हा पार्टनर थींदासीं पाण। हाँ अच्छा ही माण्हू अगरि मीडिया में न हुजनि हा त छा कनि? ख़ान शेख मुंहिंजे ख़्याल में उहो टिकटॉकर आहे जेको इहो त ॾाढो विणंदो आहे माण्हू टिकटॉक में ई विणंदो आहे जहिड़ा कंदो आहे इहो हुजे सोशल मीडिया ते या टिकटॉक ते न हुजे हा त धाड़ियल हुजे हा मारे छॾे ई न हा कंहिंखे साईं रोड ते बीहे हरू रुपए विड़े हा। अच्छा नज़ीर मज़ारी इंतिहाई अख़लाक़ी इंसान आहे उहो बि टिकटॉकर आहे मुंहिंजे ख़्याल में। छा हुजे हा सियासतदान हुजे हा सोशल मीडिया ते न हुजे हा सियासतदान हुजे चलो उनजो ख़ानदानी कमु आहे सियासत। अक्सा किंजर लीला जमाली ओ इहो त पक पुलिस वारो हुजे हा जिते यार हरू भरू माण्हू भॼी वञनि चोर धाड़ियल सभु भॼंदा आहिनि ॾिसी। छो पुलिस वारो छो? माशाल्लाह पहलवान माण्हू आहे न उहो त पहलवान आहे त तव्हां रियल में पहलवान आहे ॾिसण जो पहलवान आहे हरू भरू बि माशाल्लाह ख़ुदा हुनखे हेॾो चेहरो ॾिनो हेॾी अखि एॾो रोब आहे हुनजे चेहरे में अखि हुनजी ॾिस न केॾा ईअं वराए ॾिसे कंहिं धाड़ियल खे त उहो त हथियार छॾे भॼी वञे। अच्छा रूबी अली आर्टिस्ट त आहे न त आर्टिस्ट ई चवां हुनखे आर्टिस्ट न हुजे त छा करे उहो बि जहिड़ा ई करे ॾाढो विणंदी आहे सोशल मीडिया ते माण्हू त जहिड़ा करे हलो इहो बि सही आहे मुंहिंजे ख़्याल में मायूं बायूं पाण विणंदियूं आहिनि न इहे सभिनी सरदार हुजे छॾे न कंहिंखे घर में सही। अच्छा सोशल मीडिया ते पहिरियों जेको आहे कोई वीडियो वायरल थी या अहिड़ो तव्हां ख़बर कीअं पई त यार मुंहिंजी वीडियो वायरल थी आहे? साईं नवाबशाह में मलाखड़ो हो उते आयो हो पंहिंजो हिकिड़ो फ़ौजी हो KPK जो सो उहो मलाखड़ा उते को ड्यूटी हुअसि मलाखड़ा ॿुधाई त उहो आयो उते पंहिंजो मुंहिंजा मलाखड़ा ॾिठईं पोइ फेसबुक ते लाइव हलाई त उहो मलाखड़ो मूं लाइव कयो पियो त हुन सां जेके फ्रेंड हुया सभु KPK जा हुया त उन्हनि एतिरो त उहो पसंदि कयो वॾी वीडियो आहे शेयर थी मूंखे त तंहिं ख़बर न हुई मां सोशल मीडिया सां मुंहिंजो घटि वास्तो सो उहा शेयर थी उन खां पोइ आस्ते मूंखे ख़बर पइजी वेंदी वई त तव्हांजे सर ॿुधायमि त यूट्यूबर आया पे टिकटॉक तॾहिं न हो फेसबुक वारा आया पे त ख़बर पई त मुंहिंजो सोशल मीडिया ते रिस्पॉन्स मिलियो आहे मुंहिंजे मलाखड़े खे पोइ उन खां पोइ आस्ते मूं बि जॉइन कयो। अच्छा इहे सभु शयूं त थियूं हिन में साइड में स्कूल में कॾहिं कंहिंसां प्यारु थियो? साईं असां छोकिरा हूंदा हुआसीं पाण में छोकिरे सां गॾु पढ़ी कोन। अच्छा छोकिरे सां प्यारु थियो? छोकिरे सां कोन थियो ज़ाहिर आहे हाणे जेको तव्हां जिते पढ़ियव हुन हिसाब सां सुवालु थींदो न ॾिसो स्कूल में त तव्हां कॾहिं पढ़िया हूंदव पर ॿाहिरि त रहिया हूंदव ॿाहिरि घुमिया हूंदव प्यारु मूंखे कयो ई कोन्हे। छो? प्यार वारा प्यार लाइ टाइम ई न आहे मिलियो प्यार लाइ टाइम न पर हिकिड़ो दिलि आहे माण्हू खे दिलि त थींदी आहे न मूं पंहिंजे फील्ड सां ई प्यारु कयो आहे एॾी बेज़ारी मां चओ थो चए मुंहिंजी फील्ड सां प्यारु आहे न इहो त पॉसिबल न आहे त तव्हां प्यारु न कयो हुजे इहो त माना इहो आहे जीअं मां चवां त मुंहिंजी ख़ूबसूरती जो राज़ मां घणो पाणी पीअंदो आहियां इहो सिस्टम न हूंदो आहे इहो ॿुधाइणो पवंदो तव्हांखे छो त असां वटि टाइम इलाही आहे अगरि तव्हां न ॿुधाईंदो त इहो सुवालु माना आख़िर ताईं हलंदो। साईं कयो ई न आहे न मां मासी हाणे तो हरू भरू चवां या प्यारु कयो सभु इश्क भला कयो? न इश्क बि कोन्हे इश्क ऐं प्यारु हिकु शइ आहे मोहबत ॿी शइ आहे। अच्छा मोहबत भला कई? मोहबत बि कोन कयो न हिकिड़ो हूंदो आहे ॾिसो कंहिंखे ॿुधाइणो मोहबत हाणे पंहिंजे माउ पीउ सां आहे बेहद आहे कहिड़ो सेफ थो करे माउ पीउ सां मोहबत आहे फलाणो मूंखे मां शरीफ़ आहियां मासूम आहियां सम्झो हाणे मां मासूम उथी जो प्यारु कयां मोहबत कयां त पोइ मल केॾांहुं वेंदी न मल त ॾिसो प्रोफेशन आहे न हाणे प्रोफेशन में त मां बि अदाकारी कंदी आहियां पर तूं मूंसां ॿाहिरि मिल तोखे मां ॿुधायां त मां छा कंदी आहियां ॾिस उहो त हिकिड़ो अलॻि आहे न ईअं मां चवां मां त पंहिंजी एक्टिंग सां प्यारु कंदी आहियां मां हितां निकिरंदी न आहियां सुम्हंदी बि स्टूडियो में आहियां मूंसां कॾहिं कंहिं गॾु कमु कयो ई न आहे मां बसि अकेली कैमरा जे साम्हूं कमु कंदी आहियां इहो त पॉसिबल न आहे न। तव्हां ॿाहिरि दुनिया में ॾिठी आहे या तव्हां बसि मल में ई रहंदा आहियो? ॿाहिरि दुनिया ॾिठी आहे छो कोन ॾिठी आहे पोइ चईंदो त मां ॿाहिरि ॾिठो ई न आहे कुझु त दुनिया में कुझु आहे बि सही भला छोकिरी हिकिड़ी शइ हूंदी आहे न वॾा वार हूंदा आहिनि कॾहिं ॾिठी आहे छोकिरी? अॼु बि तूं हिकिड़े नकल जे साम्हूं वेठो आहे तोखे अलाह साईं लॻे तुंहिंजी क़िस्मत में लिखी न आहे छोकिरी न छड़े मरण जो इरादो कंदा आहे छोकिरा छोकिरियूं जाम ॾिठियूं आहिनि छोकिरियूं जाम ॾिठियूं आहिनि कई त दिलि बि आई हूंदी ज़ाहिर आहे
हलो तूं घणो ज़िद थी करे त ॿुधाईंदो आहे प्यार त कयो हर इंसान उहो हाणे आयो थी लाइन ते उहो वण ई न आहे जंहिंखे वाह न लॻो वाह न लॻियो तोखे वाह लॻो लॻो तूं वण थो सम्झे पाण खे तुंहिंजी शाखूं मूंखे नज़र अचनि थियूं हा अच्छा कीअं थियो स्कूल में थियो कॉलेज में थियो यूनिवर्सिटी में थियो न सोशल मीडिया जंहिं महिल आयुसि पोइ लाज़मी बाबे त वॾी कोशिशि कई त सोशल मीडिया ते न वञणु ॾियासि मोबाइल न पियो वठी ॾे वठी ॾेई त भला इहे कम करसि पोइ राब्तो ठहियो राब्ते मां पोइ आस्ते आस्ते फेक आईडी ते रही उहा मुंहिंजी आईडी हुई आहे फेक आईडी ते पई बात मुलाक़ात थी न त पोइ अच्छा मुलाक़ात बि थी बाबे खे चवां बाबू ॿुध छोकिरे जा हाल फेसबुक तो मुलाक़ात बि करे आयो पोइ रिटायर पहलवान टीवी ॾिसे ई कोन मां ज़ोरी ॾेखारीमांइ सोशल मीडिया तूं बि लिंक मोकिली त भाई वटि मोबाइल आहे उहो मूं पाण वठी ॾींदोमांसि उहा क्या टीली लीली वारो उहा ई अथसि जेका बसि रुकी हुनखे ओके करणु अचे थो कंदे रखे थो बसि वाह कॉल करे ॿुधाईंदीमांसि तूं टेंशन छो थो वठे टीली लीली वारी फोन त खणंदो न उहा खणंदो हा उन ते ॿुधाईंदीमांसि हा पोइ माना सोशल मीडिया तां हा प्यार थियो कीअं सोशल मीडिया ते कहिड़ो प्यार थींदो आहे न ॾिठल न छा न साईं राब्तो शुरू थियो उन खां पोइ हेलो हाय थी तक़रीबन 3 साल किसो हलियो त 3 साल में 3 साल तो इहो फेसबुक ते कीअं टाइम वेस्ट कयो आहे कयुमि न तव्हांखे ॿुधायमि त बसि चलो इन ॻाल्हि ते जेका असां अॻिते वधूं था इहा ॻाल्हि पूरी कंदासीं पोइ अॻिते वधंदासीं पर नंढड़े ब्रेक जो टाइम थियो आहे त नाज़रीन काॾे न वञिजो असां गुलाम हुसैन पठान सां कचहरी जारी रखंदासीं पर हिन नंढड़े ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा शो ऐं तव्हां सां गॾु आहे मासी मोरा ऐं मूं सां गॾु आहे पहलवान गुलाम हुसैन पठान जी हा तव्हां ई आहियो मां ई त मूंखे त ॿुधायो उहो कोई हैंडसम छोकिरो आहे तव्हां त सफ़ा तव्हां पहिरियों वाइद मासी आहियो असांजी जेका मूंखे हैंडसम नथा मञो माना मां हैंडसम न आहियां मां नथी न मञण वारे जो इलाज न आहे पाण न मञो मञण वारे जो इलाज न आहे अच्छा कंहिं चयो तूं ख़ूबसूरत आहे इहो कंहिं तुंहिंजे दिमाग़ में विधो अम्मा थी चवे अम्मा त वीचारी उहो ई चवंदी आहे ओ छा तव्हां ई चयो पहिरियां शो जे स्टार्ट में तव्हां चयो तव्हां मां तुंहिंजी कई महिमान जे तौर ते इज़त तूं कंहिंखे वठी ईंदे न ॿाहिरां कोई बि माण्हू गुज़रे थो हुनखे वठी आहे मुंहिंजे शो में मां हुनखे चवंदुमि वाह पाण खे त वणा थो न ॿिए खे वणा न वणा पाण खे वणे थो पाण खे ॾाढो थो वणे छो अॼु कपिड़ा वपड़ा मटे जेॾी महिल तव्हांजे शो लाइ आयुमि त पहिरियां 20 तस्वीरूं पंहिंजो कढायमि पोइ ॾिठमि वाह माशाल्लाह ॾाढो सुहिणो आहे पोइ निकितमि मां वरी चवंदी सां ख़ुशफ़हमी जो कोई इलाज न आहे तोखे माण्हू दिलि त ख़ुशि करे न भला हुजे न हुजे हा भला छोकिरियूं तुंहिंजी वीडियोस ॾिसंदियूं हूंदियूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिं छोकिरियुनि जा पेज ते या यूट्यूब ते मैसेजिस ईंदा हूंदा त यार सुहिणो आहे या मिलणु या कुझु थींदो आहे फैंस मूंखे ई छोकिरा मैसेजिस कंदा हिन उमिरि में तोखे त माना अलाए छा कंदा हूंदा आहे न जाम पोइ आहे को कंहिंसां दिलि लॻी कंहिं फैन सां कॾहिं हा सवेरे खां तव्हां पहिरियां पुछियो न उहा फैन हुई न फैननि खे त बख़्शो फैननि खे बि नथा भलाकड़ा मुंहिंजा ॾिसंदी हुई सो फेसबुक तां ई पोइ हुन सां राब्तो थियो मतां शादी बि कयांसि अच्छा हो वरी घर ड्राड़ू झाड़ूंदी मम्मी मैं शादी करूंगी तो इस मलाखड़े वाले से करूंगी पहलवान से करूंगी अच्छा माना उन सां शादी करण जे इलाइक़े में मलाखड़ो करे आयुसि न त हुतां त मुंहिंजा फेम हुते घणा फैन थी विया न त घरनि में अक्सर ई हींअर त यूट्यूब जो दौरु आहे यूट्यूब ते मलाखड़ा मुंहिंजा आहिनि LCDनि में माण्हू ॾिसनि पिया घरनि में सो हुन करे फैन थी पई त राब्तो थियो त मूंखे बि पसंदि अची वई त प्यार किसो हले पियो असांजो अलाह कंदो जेको सुन्नत शादी कंदासीं कहिड़े शहर न पुछो बसि शहर न पुछां न छो चक बागड़ी जी जी आजा वाह ज़बरदस्त माना नालो न पुछां अच्छा माना मोहबत अञा हले पई केसि ताईं आहे इरादो माना हुन सां निभाइण जो या इरादो त मां तव्हांखे ॿुधायो न जेको सुन्नत आहे निकाह इंशाल्लाह निकाह जो इरादो आहे बाक़ी त रिश्ता त आसमाननि ते ठहंदा आहिनि अगरि अल्लाह पाक चाहे त अॼुकल्ह रिश्ता जेके आहिनि उहे आसमाननि ते नथा ठहनि नाज़रीन पर पोइ बि जेको अल्लाह चाहींदो उहो ई थींदो इंसान सिर्फ़ु कोशिशि ऐं दुआ खां सवाइ ॿियो नथो करे ख़ुदा जी इन खां बिना त कुझु थिए नथो पर ॻाल्हि थी कयां हिकिड़ी मां त अॼुकल्ह जेके रिश्ता आहिनि उहे आसमाननि ते घटि फेसबुक ते ऐं टिकटॉक ते बि फेसबुक ते ठहियो न तव्हांजो फेसबुक ते ठहियो क़बूल आसमान ते थींदो न त हिन जो निकाह थिए या न थिए बिल्कुलु क़बूल आसमान ते थींदो पर अॼुकल्ह जेके रिश्ता आहिनि न उहे सोशल मीडिया ते ठहिया आहिनि मां पाण हिकिड़े हाणे हिन उमिरि में तोखे छा ॿुधायां टीवी ते
मां पाण हिकिड़े कुराड़े सां ॻाल्हाईंदी आहियां फेसबुक ते, अच्छा कॾहिं कॾहिं वीडियो कॉल कंदी आहियां, पोइ इहो मूंसां ॻाल्हाईंदो आहे। हेॾा त भॼी पिया अथसि हाणे, पर बसि मतिलबु तव्हांजी उमिरि जो आहे 60-70 जो हूंदो? मुंहिंजी उमिरि त नंढी आहे, मां त नंढी आहियां अञा। बहरहाल मुंहिंजी त छा आहे त मुंहिंजी जल्दी शादी करायूं। उहो सही आहे, पर तव्हांजी 60-70 हूंदी, पर तव्हां चओ था 22 जा आहियो, त असां मञो आहे 22 जा आहियो। हा मञो न, पर हो जेको आहे मूंसां जेको प्यार थो करे, ॾंद बि नथा लभसि, सम्झे थो? ॾंद जी ॿटरी मतां उहो तुंहिंजो प्रोग्राम ॾिसे गिला न करीसि न। गिला नथी कयांसि, ॿुधायांसि ॾिस न जहिड़ो बि आहे, किनो आहे, बालो आहे, छेगरो आहे, सिंगरो आहे, पर मूंखे प्यारो आहे। अल्लाह मुंहिंजी दिलि ते आहे। पोड़ा आई लव यू, सम्झे थो? अञा छा चवांसि, हे बा शोअनि में आई लव यू मतलब छा हूंदो आहे? आई लव यू माना मां तोसां प्यार थी कयां। अच्छा, तोखे इहा बि ख़बर न आहे? बाक़ी फेसबुक वारी सां छा ॻाल्हाईंदो आहे तूं? मिठी मां तोसां प्यार थो कयां। सिधो पिधो सिंधी में ॿुधाईंदा आहियूं, असां वटि सिंधी रांदि सोटे जी हण मथे में सोटा पराई भाई मिसाल ॾिनो, सिंधी में चवंदा न सिंधी रांदि सोटे जी मिसाल ॾींदा आहिनि। सो असां वटि सिंधी पंहिंजी सिंधी हले थी, बसि ॻाल्हि हिते पहुती आहे। हा हिते पहुती आहे, इंशाअल्लाह इंशाअल्लाह। न मुंहिंजी दुआउनि तोखे जल्द तुंहिंजी दुआ मूंखे कंहिं ॿुधायो लॻंदी आहे, दुआ कंदो। मुंहिंजी जल्दी दुआ आहे तोखे जल्द ब्रेकअप थींदो। ऐं जवाब त ॿुध पहिरियां पूरो। छा आहे त मां पाण चवां थी त मुंहिंजो मैरिज ब्यूरो आहे, चई त मां तुंहिंजे लाइ सुठी छोकिरी ॾिसां हिकिड़ी। मां शादियूं कराईंदी आहियां न। अलाह शादियूं करायां, वरी शादियुनि सां गॾु वरी ख़बर छा कंदी आहियां, केटरिंग जो जेको सामान थींदो आहे, इहे शामियाना वामियाना इहे बि मुंहिंजी कंपनी जा लॻंदा आहिनि। ॿियो त ॿियो जेका पार्लर वारी माई आहे उहा बि पाण जी रखी छॾी आहे। शादी ते जेको तव्हांखे मेकअप वेकअप थींदो सॼो कुझु इहो, कंढियुनि जो दुकान बि आहे, शादी में मिसाल कंढियूं खपनि उहो बि पंहिंजो, माना पूरो पैकेज आहे मूं वटि। ॿाहिरि वञण ॾाज जो सामान जेको रिलियूं सुई धाॻो जेको बि तव्हांखे खपे सॼो, मतिलबु जेतिरो ॿुधो उन खां तव्हां वधीक आहियो। उन खां वधीक वॾी ॻाल्हि आहे। ॿियो असल में मुंहिंजा वास्ता रहिया आहिनि सियासतदाननि सां। पोइ हू छा कंदा आहिनि, कमु सियासतदानी जो कंदा आहिनि, पर उनजा बिज़नेस अलॻि अलॻि हूंदा आहिनि। इहो ॾिठो हूंदो तूं बि, ज़माने जो माण्हू आहे त मां बि माना कमु शादी जो जेको आहे मुंहिंजो मेन कमु आहे, रिश्ता कराईंदी आहियां मां। पर साइड में मिसाल जो केटरिंग जो सामान थी वियो, माना पप्पू डेकोरेशन। तव्हां जेके रिश्ता कराया उहे हलिया या बसि 2-3 ॾींहं हली वञे? अच्छा न, तलाक जो सिस्टम बि पाण कराईंदी आहे न। छा आहे त वकील बि हिकिड़ो रखियो आहे। पुॼे तोखे मसी ॾिस हिकिड़ी शइ आहे, ॾिस हाणे मां सम्झी वियुमि। न हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल, मां तुंहिंजी शादी थी करायां, ठीकु आहे, तुंहिंजी शादी सॼी ज़िंदगी हलंदी, मूंखे त उन खां पोइ फ़ाइदो न आहे न कोई बि। तलाक थींदी, वरी उतां माना वकील पैसा मिलंदा, वरी तूं ॿी शादी जो बि सोचींदे वरी तारो बिज़नेस पे हलंदो, खुटंदो न इहो बिज़नेस, खुटंदो। हिकिड़ी शादी टोड़ाईंदो त जोड़ण ऐं टोड़ण ॿई तव्हांखे फ़ाइदो, वरी ॿी खे जोड़ण ऐं टोड़ण तव्हांखे फ़ाइदो। सही आहे, वॾो बिज़नेस सम्झो, माना इहे साइकिल वारो सिस्टम आहे, गोल पे हलो बिज़नेस हथ कयो अथव। इहो खुटण वारो आहे ई न। बाक़ी मां तव्हांजे हुन ते शादी कोन कंदुसि चवण ते, छो त मूंखे हिकिड़ी शादी सां हलणो आहे। पोइ हल खणी, पोइ हिकिड़ो कमु कजांइ न, जेका तुंहिंजी शादी कराईंदसि न मां, इन में तूं ॿिनि शादी जा पैसा ॾेई छॾिजांइ, पोइ तुंहिंजी तलाक न कराईंदसि। मां पंहिंजो पूरो फ़ाइदो वठी ॾेई छॾियईं, पर वरी तलाक जो न सोचिजांइ। न बसि पोइ 3 जा कर, डील डन क्यों? हा, एग्रीमेंट ठारायां मां, एग्रीमेंट खणी वकील खे चवां थी तोसां एग्रीमेंट करे। मतिलबु जेको मूं हेॾो प्यार जो किसो हलायो, 2-3 साल लोड़ियो त इहो माना छॾियां हाणे, तव्हां वारे चवण ते शादी कयां? न, उन सां ई शादी कराईंदीमांइ न। इहो बि ऑप्शन आहे असां वटि। पंहिंजी माई वठी अचो, शादी सां कराईंदासीं। अच्छा, पोइ हुनखे माना कन मां वठी अची तोखे हथ में ॾियां? ॾिस, ज़रूरी न आहे त तूं हिकिड़ो शादीअ जो जेको सिस्टम आहे, शादी हाल तोखे बुक कराइणो आहे, तोखे जेको शामियाना वामियाना लॻाइणा आहिनि, डिश असांजा हूंदा, चमचा असांजा हूंदा, जेको सिस्टम सॼो थींदो आहे। कंढियूं असांजे दुकाननि तां ईंदियूं, पार्लर वारो जेको सिस्टम आहे उहो सॼो हुतो, दर्ज़ी बि पंहिंजो रखियूं वेठी आहे। तूं छा सम्झो आहे, कपिड़ा तुंहिंजा जेके शादी जा थींदा उहे सॼो कुझु, मतिलबु मूंखे अगरि सुन्नत नबी जे मुताबिक़ 4 शादियूं करणियूं आहिनि, तब तो सां रब्तो कयां कर, असांजो तव्हांजा बिज़नेस वधंदो, तो जहिड़ा त असां ॻोल्हियूं था। असां पठाण माण्हू वरी 2 त लाज़मी कंदा आहियूं, पोइ कॾहिं कॾहिं को नंबर ॾेई वञजांइ मूंखे, छो त तूं मुंहिंजे कम जो थो लॻे। 2-3 त माना मुंहिंजे लाइ त फ़ाइदो आहे न, घणा त अहिड़ा था अचनि ठिकर हिकिड़ी शादी। मां पाण मासी नंबर जे पोयां हुउमि, भले तो तव्हां घुरियो, तूं मुंहिंजे नंबर खे छा कंदे? मासी हेॾो वॾो नालो आहे, मासी मोरा, हसीननि जी बादशाह, ख़ूबसूरत। केरु न चाहींदो त हेॾो ख़ूबसूरत माण्हू सां राब्तो हुजे, उहो बि वरी 80 साल जी थी 22 साल जे लॻण। केरु 80 साल जी का 22 साल लॻंदे ॾिठी अथई? हा, मरियम नवाज़।
मरियम नवाज़ त मूंखां टिप्स वठंदी आहे नी, उन खां अलावा त कोई अहिड़ो न आहे न। उहा मूंखां ॾिस न, पहिरियों मां इहो मार्केट में आंदो त यार तव्हां भले 80 साल जा हुजो, तव्हां 22 साल जा लॻी सघो था, माना हिकिड़ी नई शइ हुई हिन महिल जॾहिं मां आंदी आहे शइ। उन खां पोइ तॾहिं असांखे बि वणो था न, चऊं था भले नंबर हुजे, राब्तो हुजे। हा, पोइ मरियम नवाज़ मूंखे कॉल कई, मां जो अननोन नंबर अलाए कंहिंजो नंबर। मरियम तव्हांखे कॉल कई? हा। अच्छा। मूंखे कॉल कई, हलो टिली लिली लिली लिली, मां खई, मां चयो साउंड इहो टिली लिली लॻल हो। मूं वटि नंढड़ी मोबाइल हूंदी तेॾी महिल, हे त मां हाणे जेको आहे उहो कयो आहे। पोइ अबे खे चवां, कॉल खईंमांसि, मूंखे चवणु लॻी तव्हां मासी मोरा था ॻाल्हायो? मां चयो जी मां मासी मोरा थी ॻाल्हायां, तव्हां केरु था ॻाल्हायो? चयईं त मां मरियम नवाज़ थी ॻाल्हायां। उन महिल तव्हांजी फीलिंग छा हुई? मां चयो फेक कॉल हूंदी। पोइ हुन मूंखे हिकु ॿ माना पंहिंजूं निशानियूं ॾिनियूं त हीअं हीअं नवाज़ शरीफ़ जी धीअ आहे, ऐं इहा बि निशानी ॾिनी। हा, इहा निशानी मूंखे कीअं ख़बर पई त वाक़ई मरियम नवाज़ आहे। पोइ अबे खे चवां, मूंखे थी चए हिकिड़ी ॻाल्हि कंदी साईं, उन जो मूंखे जवाबु ॾिजांइ। मां चयो तूं पुछ। मां चयो हाणे तूं कॉल कई आहे, माना मां ॾे इज़त, माना लड़ी आई आहे हिकिड़े क़िस्म जो। फोन ते माना कॉल करणु त माना लड़ी अचो न। पोइ इहो तोखे अबा चयईं त जेको आहे ख़ूबसूरती जो राज़ ॿुधाए। हाणे मां इहा अॼु ताईं ॻाल्हि कंहिंसां कई कोन्हे का, उते मां मुंझी पियसि, मुंझी जो पियसि त मां हाणे हिकिड़ो मिसाल भाई तव्हां ई आहियो जेको 80 साल जा थी 22 जा लॻो था, ॿिए ॾे वञे त माना इहो सम्झो। हा न, माना पंहिंजी हिकिड़ी ॼणो जीअं तोखे मां चवां इहो होटल मुंहिंजे नाले कर पाइण वारो, तूं त पहिरियों त सोची दे न हीअ छा थियो पुछे बुको। इहा ॻाल्हि मूंसां थी। पोइ अबो आहे तूं, मां हिकु चयोमांसि मूंखे हिकिड़े ॾींहं जो टाइम ॾे। हिकिड़ो ॾींहुं वरितोमांसि, इहो मां सॼी राति निंड न कई, मां सोचमि, मां चयो तोखे रब रखंदो, बाक़ी इन खे ॾे। आई आहे वीचारी कंहिं माना कुझु सोचे करे महिमान नवाज़ी। पोइ अॼु ॾिसे थो तुंहिंजे साम्हूं आहे, मां वधीक छा चवां। अॼु हो 21 सालनि जी थी लॻे, 22 जी थी। बहरहाल इहो थोरो ख़्यालु कजो, सवेरे गुलदस्तो किरियो, छित न किरे। छित न किरंदी, छित बसि। ॿुधायो बसि एतिरो। हाणे तोखे हिकिड़ो गानो ॿुधायां, तोखे बोर ॾाढो कयो त मूंखे लॻे थो तूं बि ड्राड़ू आहियूं प्रोग्रामनि में, तूं बि वॾो ड्राड़ी आहे, ॿुधो आहे मां, पर मूंखां हक़ीक़त ॿुधाईंदो आहे जेको ज़िंदगी आहे, हक़ीक़त ॿुधाईंदो आहे। बहरहाल इहे कॾहिं कोई चयो अथमि त मूंखे इमरान ख़ान कॉल कई, इहो तूं चवंदे बि न, तोखे छा इहे कॉलूं असां ॾे ईंदियूं आहिनि न, इहे कॉलूं ईंदियूं आहिनि असां ॾे। तुंहिंजे साम्हूं मां हिकिड़ो नंबर ॾिस त कंहिंजी कॉल थी अचे, ब्रेक पर हाणे हिकिड़ो गानो ॿुधाईंदीमांइ, गाने खां पोइ तोखे हिकिड़ी कॉल ब्रेक जंहिं महिल लॻे तव्हां मूंखे हुन सां ॻाल्हाइजो, मरियम नवाज़ साहिब सां। न, हाणे मां हुन सां न ॻाल्हाईंदी आहियां, असांजा तालुकात ख़राबु थी विया आहिनि। हाणे मूंखां वधीक ख़ूबसूरती लॻे त मां हुन में, मुंहिंजो त ॾोह न आहे न, तालुकात तूं जलस पई करीं सड़ी, हाणे जलस पई थिए। बहरहाल तव्हां गानो ॿुधो, मां हिनखे अञा वधीक ॿ टे ड्राड़ू वारी ॿुधाईंदुमि, पर हिन ब्रेक खां पोइ। नाज़रीन, उम्मीद थी कयां तव्हांखे जेको आहे गानो वणियो हूंदो, ऐं गुलाम सन गानो वणियो? बाक़ाइदे गानो वणियो न, गाना इहे थी साईं असांजा केटीएन ऐं कशिश जा गाना। बहरहाल ॻाल्हि पई हले ख़ूबसूरती जी, पोइ तूं बुरो त नथो मञी न, ख़ूबसूरती जी ॻाल्हि आहे, तूं त हाणे आहे कोन। इहा ॻाल्हि आहे, जलस थींदो त मां महसूसु कयां पियो त ख़ूबसूरती मां हिकिड़े ॿिए इंसान खे जलस थींदो, फलाणो छो एतिरो ख़ूबसूरत, मां छो न आहियां, छो न आहे। और तूं त वरी इहा शइ तव्हां में घणी आहे। कंहिं शादी वादी में सभु गॾंदा आहियो न, पोइ हिकिड़ी चवंदी आहे पंहिंजे मुड़ुस खे, फलाणी एतिरी ख़ूबसूरत लॻी, मां छो कोन लॻुसि, फलाणी कहिड़ो भलो वॻो मूंखे छो न। तूं ऑब्ज़र्व न कयो आहे, पोइ मायूं भले पाण कहिड़ियूं बि लॻंदियूं न, उहे चवंदियूं मां ई ख़ूबसूरत हुयसि, उहा ॾिठई जोड़ो पुराणो इहो परी ईद ते बि पातो हुयईं, ईअं चवंदियूं थी। मां वरी ख़बर छा कंदी आहियां, मां दिलि में चवंदियूं, मां जेका ॻाल्हि ॿुधायां, हा दिलि में चवंदियूं, हीअ केॾी किन भली थी लॻे। ॿार चवंदई इहो जोड़ो, इहो मूंखां वठी वई, इहो त मां पाए छॾियो आहे, हाणे इहा पाए थी, इहे फैशन असां कढी छॾियासीं। हा, इहे बि चवंदियूं आहिनि, इहा शइ तव्हांखे ख़ुदा फितरत में रखी ॾिनी आहे, ख़ूबसूरती बि तव्हां आहियूं न। जेसि ताईं मां गिला न कंदी आहियां न, तोसां थी ॻाल्हि कयां, मथां कंहिंसां करे मूंखे बदनाम कराए, जेसि ताईं मां गिला न कयां न, मानी वणंदी छा, हज़म न थींदी आहे, फाटंदा आहियो। चार मायूं गॾु वेहनि ऐं गिला न कनि त चई इहो त कंहिं किताब में लिखियलु ई न आहे। हा, ॿुधो, पर वरी ॾिठोसीं बि कंदा, किथे चार मायूं गॾु वेठी ॾिठो। मर्द गिला कंदा हो तव्हां? असां मर्द गिला कोन कंदा आहियूं, मर्द वीचारा कमाए तव्हांजे मेकअपनि में पूरा आहियूं, असां उन खां वांदा अचूं त गिला कयूं न। तूं बि मेकअपनि जा ख़र्च भरे थो? बाक़ाइदे हर घर में औरत त लाज़मी हूंदी आहे न, सो पोइ मेकअप जा तव्हांजा ख़र्च एॾा आहिनि, असांजा त चेल ई बीणा थी विया आहिनि। चेल बीणा थी विया, घणा 22 साल जो थी वई, असां 80 साल जा था लॻूं, असांजी कमाई मां तव्हां 80 साल जा थी 22 साल जा पिया लॻो। इहा तूं हक़ीक़त ॻाल्हि कई आहे,
इन ॻाल्हि ते मां तोखे शाबाश ॾींदुसि। तो सही चई वियो। असल क्रेडिट त असांखे आहे न, उहो असांखे ॾियो ई नथा, पाण बसि ईअं लही था पोइ शादियुनि में शुरू थी था वञूं गिला। भला मां ॿुधो अक्सर माना मर्द जेके आहिनि वीचारा उहे शादियुनि में देगियूं ढोईंदा आहिनि, मायूं मेकअप वेकअप करे इहे बाक़ाइदा वेठी हूंदियूं आहिनि, गाना वाना ॿुधो असां छिके छिको एतिरो कंदा आहियूं जो बसि रुॻी पाणी मथां थोरो लाहे, सर्फ आयो उन सां धोई छॾियोसीं मथो, कपिड़नि जो साबुण आयो, जेको आयो धोई बसि वञी जहिड़ा तहिड़ा कपिड़ा पातासीं, वञी लही पियासीं कमु कारण में। तव्हांजो साईं अगरि कंहिं औरत जे ठही ऐं ॿाहिरि निकिरण जो इंतज़ारु कजे त हिकिड़ी वीडियो मूं ॾिठी, सोफ़े ते हमरा वेठो त माई हुनजी वई घरां तयारु थियणु, त उहो जंहिंमहिल माई मोटी आई त हुनजा रुॻी हॾा पिया। बहरहाल तव्हांजो रियल में बि ईअं ई कमु आहे। अगरि तव्हां मेकअप ते वेही रहो न त 4-5 कलाक त केॾा विया ई न आहिनि, उहा तकड़ी मोटंदी जेका 4 कलाकनि में मोटंदी। न पोइ असां ख़ूबसूरत आहियूं त तूं छो थो सड़े? मां कोन थो सड़ा, तूं थो सड़ी, मां ख़ूबसूरत आहियां। तूं ख़ूबसूरत आहे? हा। छो तव्हां आईनो कोन्हे छा? आईनो न आहे तॾहिं त ख़ूबसूरत आहियां। अच्छा, आईनो मूंखे बर्दाश्त ई नथो करे न अॻियां पिया। अच्छा भले हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधाए, कॾहिं तोखे कंहिं चयो आहे तूं ख़ूबसूरत आहे? अलाए केतिरनि चयो आहे। कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि सभु। जेको गॾिजे थो पहिरियां पुछे थो छा खाईंदो हेॾो, मूंखां पुछ तूं ख़ूबसूरत न आहे। बहरहाल तव्हां मतिलबु चओ त मां ख़ूबसूरत आहियां पंहिंजे मां त हाणे इहो चवण जी ज़रूरत आहे हिते माना ख़ुदा जो शान आहे। शान आहे बसि ख़ूबसूरती जे लाइ मां कॾहिं कॾहिं शुक्र जो कंदी आहियां त मां अहिड़ी तव्हां असां अहिड़ी ॻाल्हि ॿुधाई ख़ुशफ़हमी। हा बहरहाल हिकिड़ो हिते ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ मोटी ईंदासीं त वरी तव्हांखे बि थोरो मां मस्तु खोले छॾींदुसि। ख़ैरु आहे पाण में आहियूं, तव्हां एतिरो हणो था त मुंहिंजो बि फ़र्ज़ु थो थिए त तव्हांखे बि थोरो चवां, तव्हां बि ख़ूबसूरत आहियो। मतां भले भले अलाह अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी आहे, मतां हेॾा ग़रीबड़े वीचारे खे चई छॾिया तूं ख़ूबसूरत आहे, मतां इहा दुआ मुंहिंजी क़बूल थी वञे का मतां रब राज़ी थी पए। बहरहाल कूड़ बि न हलणु खपे, इन ॻाल्हि जी बि मां उहो आहियां हामी आहियां त कूड़ न ॻाल्हायो। शुरू खां वठी सच ॻाल्हायो कहिड़ो आहे। बहरहाल तव्हां ब्रेक वठो, उन खां पोइ वरी मोटी था अचो। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहियो द मासी मोरा शो ऐं असां सां गॾु आहे मल पहलवान गुलाम हुसैन पठान। ऐं गुलाम हुसैन जेको आहे तमामु सुठी कचहरी पई हले, मज़ो अचे पियो? तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे वञो माशाल्लाह। थैंक यू सो मच। इहो मिड़ी चओ पिया मासी मोरा साम्हूं वेठी आहे या हूअं रियल में बि? न न रियल में मज़ो असांजी ख़ुशनसीबी आहे, मासी मोरा सां साम्हूं वेठा आहियूं ऐं उहो बि प्रोग्राम में वरी कशिश टीवी ते न KTN ते। KTN ते तव्हां KTN ते वेठा आहियो? अच्छा KTN ते हा। अच्छा मां ही कुझु तव्हांजे लाइ सवाल लिखिया आहिनि। अगरि मां पहलवान न हुजां त मां सरकारी मास्तर हुजां, हा या न? न मां सियासतदान हुजां। सियासतदान हुजां? हलो हलो छोकिरा, ख़ानदानी तालुका सियासतदाननि सां आहिनि मुंहिंजा पंहिंजा। जंहिंमहिल निकिता सूबार त तालुका घणा सियासतदाननि सां रहिया। सो अगरि पहलवान न हुजां त कोशिशि कयां त सियासतदान थियां, बाक़ी त नसीबनि जूं ॻाल्हियूं। मां राति जो वॾा गोघरा हणंदो आहियां। न गोघरा सफ़ा नथो हणे? सुम्ही रहंदो आहियां त कंहिं ख़बर ई न आहे, अगरि ऊंधा हुजे त कंहिं ख़बर न हूंदी त कमरे में केरु आहे। छो कट जे हेठो थो सुम्हे छा? ऊंधा हूंदी मूं तव्हांखे मिसाल अगरि केरु ॾिसे न त एॾो सुकून मुंहिंजी निंड में हूंदो आहे। अच्छा थींदो आहे मां त शायदि तव्हां हणंदा हुजो। अच्छा ठीकु आहे ॿुधाए छॾियो। हा मां गोघरा न हणंदी आहियां, मां खट जे हेठो सुम्हंदी आहियां। उहो छो? शायदि ख़ूबसूरती जो राज़ी हो तव्हांजी। ओ इहा ॻाल्हि मथो रोशनी नथी पए न। हा ठीकु आहे। अच्छा मूंखे जुआ त न आहिनि पर लीखा जाम आहिनि। मूंखे जुआ त न आहिनि पर लीखा जाम आहिनि। लीखूं न हूंदियूं आहिनि वारनि में, उहे जेके 2 वार थी वेंदा आहिनि। न न न न न भुलियो ई न, बिना तूं किथे रहियो आहे? लीख जी तोखे ख़बर न आहे? लीखूं माना जुअनि जा अंडा। हा हा न उहे बि न आहिनि मूंखे। उहे बि नथी? उहो सवेरे तव्हांखे ॿुधायो, अगरि मूंखे जू निकितो त मां गंज कराईंदुमि। अॼु तूं गंज कराए कॾहिं चयो पंहिंजे मथे वारे विझनि तो मण परिया पिया आहिनि मथे में। मां त पालींदी आहियां, मुंहिंजो फार्म हाउस आहे पंहिंजो जुअनि जो। ओके। अच्छा सुबुह जो उथी मखण खाइणु मुंहिंजो पसंदीदा आहे। जी बिल्कुलु। मखण खाईंदो आहे? बाक़ाइदे नाश्तो मुंहिंजो मखण सां ई आहे। पोइ बटालू जहिड़ो मुंहुं छो आहे तुंहिंजो जॾहिं खाए मखण थो? तव्हांखे लॻे थो आहे न? मूंखे लॻे थो न कुझु त हूंदो न। लॻे थो मखण देसी गिह उहो मखण खां ई ठहंदो आहे। बहरहाल मखण ऐं देसी गिह में फ़र्क़ु हूंदो आहे। नाश्ते में मखण, बाक़ी ॾींहं जो घटि शाम राति वारी खुराक में देसी गिह इस्तेमालु कंदो आहियां खीर सां मिलाए। नाइट क्रीम हणंदो आहे? सची ॿुधाए मां सां कूड़ माना क्रीम जी मूंखे ख़बर ई न आहे। अबो नंढे हूंदे हिकिड़ी तिबत क्रीम आणींदो, अमा उहा हणी छॾींदी, उन खां वधीक क्रीम जे नाले जी ख़बर न आहे।
हा क्रीम व्रीम नथो हणे साबुण वग़ैरह हणे थो मुंहं खे साबुण इहो डिटोल वग़ैरह इहो हणंदा आहियूं अच्छा तड़ कंदा आहियूं त मुंहं खे बि मटे छॾींदा आहियूं विंजो त आहे न माना ईअं त न आहे सफ़ा छेगरो न न 4-5 साल खां पोइ विझंदो आहियां 4-5 साल खां पोइ इहो तव्हांजे बारे में ॿुधायां अच्छा मुंहिंजे मां त रोज़ पोइ हाणे माण्हू व्यंजन खां सवाइ कीअं हली सघंदो व्यंजन अलाए न थींदो आहे तूं माना वारनि हा मतिलबु ईअं को तव्हां अहिड़ा माण्हू बि ॾिठा जेको हिकिड़े हित खां ॿिए हिते विझंदा हा हा ठीकु आहे जुमे ते विझंदा आहिनि कुझु माण्हू हा हा तूं कहिड़ो आहे रोज़ वारो त ॾिसो न मां पहलवान आहियां मुंहिंजो त कम ई व्यंजन सां आहे छो त मां मलाकड़ो नओं ॿुधाए थी मां पहलवान आहियां मुंहिंजो कम ई विंजण इन जो तव्हांखे ॿुधायां पियो न भई ॿुधो त कोन त शाम जो मलाकड़ो पहलवानी खां पोइ जंहिंमहिल ग्राउंड खां निकितासीं त धूड़ मिटी उन खां पोइ लाज़मी तड़ सुबुह जो उथी एक्सरसाइज कयोसीं जिस्म खे तेल हयोसीं नाश्ते खां पोइ त उन खां पोइ तड़ सुबुह शाम तड़ आहे असांखे मुंहिंजो घटि विंजू गरी न वञे गरी त न आहियां बच्चो छा आहे अॻे ई अॾो लॻो पियो आहे मां ॿुधायां तूं विझण छॾे ॾे तूं हिते ॾिस पहलवान कीअं थो थिए असल में जेको तूं पहलवान अगरि मां चाहियां वज़न वधाइण लाइ त तोखां वधीक वज़न वधाए वञा मुंहिंजो वज़न वधीक आहे बाक़ी छा कराया FIR कराया तो माशाल्लाह चयो न यार माशाल्लाह न NC कटराया तो ते तूं मूंखे कीअं चयो मुंहिंजो वज़न वधीक आहे बहरहाल न सुठी ॻाल्हि आहे मां इहो तोखे असल में सलाह पई ॾियां त घणो न विझ गरी वेंदे साबुण हणी घसिजी वेंदे अॻे माशाल्लाह हॾा बचो आहे वञी करे कुझु खा पी हा बिल्कुलु हा न अच्छा ही ॿ ऑप्शन आहिनि मां हिकिड़ो माना सिलेक्ट करिणो आहे मल या एक्टिंग मल 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 या सिंगिंग मल या सिंगिंग सवेरे मल चयमि सिंगिंग अच्छा ईअं हाणे सवेरे मल चयमि हाणे सिंगिंग सां शौक़ु आहे मुंहिंजो अच्छा कुझु ॻाए ॾेखार भला अती को गानो यादि ॾिसूं तुंहिंजो आवाज़ न आहे आवाज़ न आहे पोइ ॻाइण जो शौक़ु आहे न आवाज़ त न आहे न आवाज़ हुजे त पोइ त सिंगर हुजां न थोरो मिड़ई कोशिशि त कर न भॼंदे त कोन न मतां मां ॻाइणु शुरू कयां भॼी वञी तालो त हण जाए पा दरवाज़े खे स्टूडियो जेके आहे इहो सोडल फ़क़ीर जो कलाम आहे मां ॾाढो शौक़ु सां ॿुधंदो आहियां वरी दिलचरीअ खे सॼण यादि आयो वरी दिलचरीअ खे सॼण यादि आयो अखियुनि खे त ॿीहर हो अखियुनि खे त ॿीहर रोअण यादि आयो अला रोअण यादि आयो वरी दिलचरीअ खे सॼण यादि कहिड़ो सॼण यादि आयो जेको आहे ओके न्यूज़ या एंटरटेनमेंट न्यूज़ वणंदी आहे तोखे न्यूज़ त हाणे तव्हांखे ख़बर आहे त सॼी दुनिया जा तव्हांखे हाल वाल ॿुधाईंदी आहे पोइ सचा कूड़ा पर ॿुधाईंदी आहे स्टाइलिश या सादगी सादगी भली आहे छो त सादगी में रहणु पाण चेनियूं घड़ियूं मुंडियूं हर शइ पाए वार पाण त पातो अथमि हा बराबरि सलाह माण्हू उहा ॾींदो मुलो जेको चवे उहो कर जेको करे उहो न कर मां बि सेम कमु पियो कयां हाणे जेको कयो अथमि उहो तव्हां न कयो तव्हां सादगी में रहो अलाह खे सादगी पसंदि आहे चांहि या कॉफ़ी कॉफ़ी पाकिस्तान में केरु पीअंदो आहे कॉफ़ी मां त कॾहिं ज़िंदगी में मां त पींदो आहियां पीअंदो आहे सियारे में घणी पींदो आहियां अच्छा चांहि वीचारी सॼो साल तव्हां साथ निभाए थी पर चांहि सां साथ चांहि मां घटि पींदो आहियां पर तव्हां पीआरे जॾहिं माशाल्लाह तमामु ज़बरदस्त चांहि हुई केटीएन जी वणी हुई पूरे केटीएन जा प्रोड्यूस कंदी आहे छा केटीएन ॿाहिरां होटल जी घुराई आहे असां केटीएन जी चांहि मां हिते ठहंदी आहे मूंखे कंहिं ॿुधायो हिते को केटीएन जो पंहिंजो किचन आहे बाक़ी हर महिमान खे पहिरियां महिमान खे चांहि ॾींदा आहिनि न पर हुते चांहि न ठहंदी आहे हुते वॾा खाधा ठहंदा आहिनि अच्छा सब्ज़ी या गोश्त पहलवान का तव्हां इहो सवाल पिया पुछो अॻु में थी सघे ख़बर हुजे बि खाईंदो हुजे छो सब्जियूं पहलवान बि मूं ज़िंदगी में सब्जियूं घटि खाधियूं गोश्त वारो पहलवान लॻे ई नथो सब्जियूं बटालू खाई करे अहिड़ो थियो आहे हिकु त पठाण ॿियो वरी पहलवान पोइ त गोश्त त खाईंदा असां पठाणनि जे घर में अक्सर गोश्त त हूंदो ई हूंदो उहो बि केॾी महिल कॾहिं बगड़ जो या बकर जो बगड़ जो गोश्त खाधो थी बगड़ तव्हां खाधो न मूंखे त कोन्हे ओके अच्छा मतिलबु तव्हां तॾहिं एतिरा ख़ूबसूरत आहियो स्मार्ट आहियो बखड़ जो गोश्त खाओ ठीकु आहे नेक्स्ट टीवी या सोशल मीडिया गंदो मुंहुं करे छो ॿुधाए सोशल मीडिया छो मोह ई अहिड़ो आहे जॾहिं ख़ुदा ॾिनो आहे गंदो छो टिकटॉक या यूट्यूब यूट्यूब ओके
अरेंज मैरिज या लव मैरिज? लव मैरिज। ड्रामो या फिल्म? फिल्म। ड्रामो के 3 साल ॾिसे। फिल्म 3 साल जो इंडियन ड्रामा ज़रूरी तू इंडियन ड्रामा ॾिस, पाकिस्तानी ॾिस। ओके, मेकअप या विदाउट मेकअप? विदाउट मेकअप। विदाउट मेकअप, पाण मेकअप करे आयो थी? मुंहिंजे मुंहुं खे लॻे थो मेकअप लॻल आहे, मां आहियां अहिड़ो। अच्छा, सुहिणो आहे माना तूं? तव्हांजे करे पियो ॿुधायां त एतिरो मेकअप न हणी अचो। ओके, डाइट या एक्सरसाइज? एक्सरसाइज करिणो आहे। अच्छा, डाइट न? डाइट तव्हांखे एतिरा फ़ाइदा नथो ॾिए जेतिरा एक्सरसाइज थो ॾिए। इहा ॻाल्हि थोरी डिघी थी वेंदी न, त मां तव्हांखे वाज़े करे तरीक़े सां ॿुधाए छॾियां त एक्सरसाइज केतिरा इंसान खे फ़ाइदा थो ॾिए। प्यार या पैसो? पैसो। अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां ॿुधायांव पियो, छो त पैसो तव्हां वटि अची वेंदो न त प्यार ख़ुदि थींदो, सभु तव्हां सां प्यारु कंदा। कंहिं कॾहिं ॾिठो अथव कंहिं रेडी वारे सां कंहिं प्यारु कयो आहे, मुंहिंजे इश्क में अंधी थी चरी थी, बसि ख़ुदकुशी करे छॾी या हुन सां भॼी वई, पैसे वारे से प्यारु थींदा आहिनि माण्हू। इहा ॻाल्हि अगरि तव्हां सोचियो त मूं सही चई आहे। अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां तव्हां वटि पैसो आयो, सभु शइ ऑटोमेटिक तव्हां वटि अची वेंदी, मिटियूं अची वेंदियूं, माइटियूं अची वेंदियूं, दोस्त अची वेंदा, यार अची वेंदा, प्यारु मोहबत करण वारा अची वेंदा। आयो ग़रीब त पोइ पंहिंजी माई खे बि न वणंदव। बहुत हार्ड, माना तव्हां वॾी ॻाल्हि करियो। लॻे थो तव्हां सां इहो चकर थियो आहे, पहिरियां तव्हां ग़रीब आहियो, तव्हांखे उहो कहिड़ो आहे गोविंदा वारी फिल्म वारो चकर? साईं मासी, मूं बचपन थोरी घणी गुरबत में गुज़ारी आहे, घणी त न पर थोरी घणी गुरबत में गुज़ारी आहे। अहिड़ो छा कयो? अहिड़ो छा करे तो अमीर थियो आहे? बाबा जा थोरा घणा कारोबार हुया, उन में जंहिंमहिल बाबा हली हली पोड़ो थी वियो, उनखे पुट जो औलाद देरि थी वियो, पोइ बाबा कारोबार घणा आस्ते आस्ते छॾींदो वियो, अकेलो थी वियो, छॾींदो वियो त पोइ न पियो संभाले सघियो त ग़रीब गुरबत अची वई, गुरबत वकेड़े छॾियो। वरी बाबा मुंहिंजो बीमार बि रहियो, जॾहिं मां तक़रीबन 8-9 सालनि जो हुउमि। बाबा खे इर्क जो सूरु चवंदा आहिनि सिंधीअ पाण, जेको रग में थींदो आहे, उहो थियो तक़रीबन 1.5 साल खट में ई पियो, को कमकार न, सभु शइ टफ थी वई, त असां गुरबत उन टाइम में ॾिठी। पोइ गुरबत में जेके पंहिंजा आसे बि परावा थी वेंदा आहिनि, अक्सर ईअं थींदो आहे, असां सभु ईअं थियो। सो गुरबत मूं तमामु घणी ॾिठी, पोइ सभु शइ जो अहसासु थी वियो त बाबा जी दुनिया ईअं थी हले। वरी जॾहिं अलाह ताला सभु शइ ॾिनी त सभु रिश्ता मोटी आया, सभु दोस्त मोटी आया, सभु यार मोटी आया। इन करे ई तव्हां चओ था त माना गुरबत अखियुनि सां ॾिठो, तव्हां ॿुधायो पियो। हाणे अॼुकल्ह तंहिं टाइम असांजे ओताक में मिसाल केरु वेहण लाइ तयारु न हो, अॼु असांजे ओताक भरी बीठी आहे। सो मतिलबु जेॾीमहिल वञ त महफ़िल मां काचारा हर शइ मची पई आहे। त इहे सभु शइ ज़िंदगी में पैसो आहे, पैसे सां थी अचे। बिल्कुलु। सीरियस या मज़ाक? सीरियस रहणु बहितर सही आहे, सीरियस। मज़ाक बि ज़िंदगी लाइ लाज़मी हुजे, खिलबोग हुजे, सिहत लाइ भली शइ आहे, पर घणो सीरियस माण्हू रहे। रियल में तव्हां सीरियस आहियो या मज़ाक मस्ती कंदा आहियो घणी? मां तमामु ख़ुशतबियत इंसानु आहियां, खिलबोग इहे मश्कूर कंदो आहियां, पर जीअं असां ॿुधो त सीरियस रहणु बहितर आहे, सही आहे। उनखे हर टाइम हर को माण्हू सीरियस वठंदो। खिलबोग वारे खे जेसीं तव्हांखे ख़बर पवंदी हू सीरियस आहे, तेसीं त कम ई लही वेंदा। जेसीं तव्हां ख़बर पवंदी सीरियस आहे तेसीं कम ई लही वेंदा, अलाए जहिड़ा थी वेंदा। सही सही सही। माना तव्हांजो कोई स्किन रूटीन वग़ैरह न आहे त यार मूंखे जेको आहे पाण खे मिसाल हिकिड़ो ॾिसो, पहलवान खोड़ हूंदा न, सिंध में पहलवान इलाही हूंदा, पर तव्हांखे जेको फेम थो मिले, ॾिसो जीअं हाणे ॻाईंदड़ इलाही आहिनि, पर फ़ाइज़ा अली माण्हुनि खे इलाही थी वणे। माना हिकिड़ो एग्ज़ाम्पल थी मां तोखे ॾियां, फ़ाइज़ा अली छो थी वणे? छो जो ख़ूबसूरत आहे। ईअं ई शायदि पहलवान इलाही आहिनि, पर तव्हां वधीक उन्हनि खां ख़ूबसूरत आहियो, इनजे करे त उन ख़ूबसूरती खे बरक़रार रखण जे लाइ बि त कुझु कंदा हूंदव न, त यार हीअ फलाणी क्रीम थो हणां, हीअं थो कयां, या पाणी घणो थो पीआं, या चर्बी लाहिण जे लाइ माना मिसाल घणा खाधा जेके आहिनि। ॾिसो ज़रूरु न आहे तव्हां क्रीम हणी करे ख़ूबसूरत थियो, जेका तव्हां एक्सरसाइज़ था कयो उहा तव्हां ख़ूबसूरत बणाईंदी आहे। छो तव्हांजे मुंहं ते चर्बी न हूंदी त तव्हां उहे ऑटोमेटिकली एक्सरसाइज़ सोच त इहा पहलवानी वारी रखी थो कयां, बहरहाल उन सां ख़ूबसूरती बि इंसान खे उहा ख़ूबसूरती आणींदो आहे। ॿियो साइंस जेके तरीक़ा ॾसींदी आहे ख़ूबसूरती आहे, जेको चहिरे खे रत ॾियणु या जेके तरीक़ा ॾसींदो आहे, उहे सभु शयूं असांजे निमाज़ में आहिनि। अलाह पाक हज़ारों साल पहिरियां ॿुधाए छॾियो आहे। सो निमाज़ पढ़ण सां मुंहिंजो मञणु आहे त इंसानु वधीक ख़ूबसूरत रहे थो, छो त तव्हां रुकू में वेंदा हो त तव्हांजो सॼो जिस्म हलंदो आहे, वरी जंहिंमहिल सजदे में वेंदो त सॼो रत अची मुंहं में गॾिजंदो आहे। अलाह पाक फरमाईंदो आहे जेको ड्रिगा, क़ुर पाक में फरमाए जेको ड्रिगा सजदा कंदो, घणो टाइम सजदा कंदो, उहो वधीक ख़ूबसूरत रहंदो, छो त उहो रत हुनजे चहिरे में ईंदो। साइंस उहो हींअर ॿुधायो, पर उहो हज़ारे साल पहिरियां असांखे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह पाक ॿुधाए छॾियो क़ुर में।
त माना तव्हां सम्झो तव्हांजी ख़ूबसूरती जो राज़ नमाज़ पढ़ंदो आहियां। माशा 5 वक़्त नथो पढ़ी सघां, पहिरियां पढ़ंदो पर हाणे घणो मसरूफ़ थी वियो आहियां, खूब नथो वञी सघां 5 वक़्त, कॾहिं 5 वक़्त पढ़ी बि वेंदा आहियूं। बहरहाल नमाज़ पढ़ंदो आहियां, नमाज़ क़ुर जी तिलावत। ज़बरदस्त। उन खां अलावा मतिलबु छा जेको आहे पहलवानी, चलो ठीकु आहे, रोज़ त तव्हांजा मलाखड़ा न हूंदा ज़ाहिर आहे, कॾहिं कॾहिं हूंदा, महीने 2 दफ़ा 3 दफ़ा, उन खां अलावा छा हूंदी आहे मसरूफ़ियात? घणी मसरूफ़ियात मुंहिंजी न आहे, जेको थोरो घणो कारोबार हलाए ॾिनो आहे उन ते मूं अहिड़ो सिस्टम रखी छॾियो आहे जो मुंहिंजी हुअण या न हुअण सां हले थो, बीठो न आहे। होटल बि आहे, तव्हांखे ॿुधायो, बनी बि आहे, मच्छी जा फार्म आहिनि, थोरो घणो मेहुनि जा वाड़ा बि आहिनि, सभु हलनि पिया। त मां अगरि वियुमि, मुंहिंजो दिलि चाहियो वियुमि त हल ठीकु आहे, न वियुमि त घर वेठो हूंदुमि त सही आहे, पर घणी मसरूफ़ियात मुंहिंजी ज़िंदगी में न आहे। बसि पहलवानी जी सोच आहे, ऐं बाबा ख़ानदान सभु इहो पई चए तव्हां पहलवानी कयो, बाक़ी कम असांखे छॾे ॾियो, सो उन करे मां वांदो ई हूंदो आहियां। चलो तव्हांखे वधीक कचहरी कयूं था, हीअ असांजो लास्ट ब्रेक हूंदो। नाज़रीन, काॾे न आहे वञिणो, पहलवान गुलाम हुसैन पठान सां असांजी कचहरी जारी आहे, उन खां पोइ वरी मिलूं था हिन नंढे ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहियो द मासी मोरा शो ऐं मूंसां गॾु आहे पहलवान गुलाम हुसैन पठान। गुलाम हुसैन, अच्छा तव्हांजी पर्सनैलिटी जेका आहे उहा माना हिकिड़ो यंग छोकिरो ख़ूबसूरत, ऐं तव्हांजो नालो पुराणो दौर जो आहे, नालो सुठो आहे, ज़बरदस्त आहे, हुसैन जो गुलाम हुजे त ॿियो छा खपे, पर माना पुराणे दौर में इहो घणो यूज़ थींदो आहे। तव्हांखे माण्हू पाण खे वणंदो आहे नालो, या तव्हां चवंदो न यार मुंहिंजो कोई अरसलान टाइप जो नालो हुजे? न, मूंखे वणंदो आहे, छो त जेको पंहिंजो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जाननि जो सरदार, उन जे ख़ानदान जो, उन जो वरी धीउ जो पुटु, उन जो नालो मूं ते आहे त मूंखे फ़ख़्रु महसूसु थींदो आहे। वरी मुंहिंजे असां 5 भाइर आहियूं, सभिनी में हुसैन हुसैन आहे। वरी मूंखां नंढो भाउ उहो फ़िदा हुसैन आहे, उन खां नंढो आहे आशिक़ हुसैन आहे, वरी तालिब हुसैन आहे, आख़िरी ज़ाकिर हुसैन आहे। सो हुसैन असांखे नाले में आहे, 5 भाइरनि खे आहे, ऐं शायदि हुसैन जो ग़ुलाम आहियां, तॾहिं अलाह पाक कामयाबी ॾिनी आहे। न न बिल्कुलु माशाल्लाह। ऐं उन खां अलावा जेको आहे, अच्छा तव्हांखे कीअं लॻंदो आहे, हीअ नई फील्ड हुई न, चलो तव्हांजे ख़ानदान में आहे, पर तव्हांजा जेके दोस्त हूंदा या गॾु दोस्तनि यारनि में उन्हनि में नई, त उहे तव्हांखे डिफरेंट तरीक़े सां फील कराईंदा त यार तूं, छो त अॼुकल्ह जे दौर में जेका इहा फील्ड आहे उहा माण्हू उनखे शायदि उन तरीक़े सां नथा ॾिसनि। अॼुकल्ह माना को टिकटॉकर आहे त यार वॾी ॻाल्हि आहे, ठीकु आहे, या कोई मीडिया पर्सन आहे त वॾी ॻाल्हि आहे, पर इन्हनि शयुनि खे जेके सकाफ़ती शयूं आहिनि, या इवन मूंखे माण्हू चवंदा आहिनि मासी तूं अमेरिका में पढ़ी करे ऐं इहो मासी मोरा थी करे आई, या ॻोठाणो ड्रामो छो, हा न, त इहो थोरो थींदो आहे। तव्हांखे चवंदा आहिनि माण्हू इहो न चवंदा आहिनि? न, मूंखे घटि चवंदा आहिनि, छो त असांखे अक्सर उहे ई माण्हू ॾिसंदा जेके इन्हनि शयुनि सां शौक़ु रखंदा, पर सोशल मीडिया जे थ्रू मूंखे ओड़नि माण्हुनि बि ॾिठो जिन खे मलाखड़े जी ख़बर ई न हुई। हींअर साल जी ॻाल्हि आहे, थाईलैंड मां हिकिड़ो अंग्रेज़ आयो, यूट्यूब ते असांजो जेको यूट्यूबर आहे उन सां राब्तो थियुसि, त उतां खां उहो आयो, बाक़ाइदे वॾे प्रोटोकॉल, पाकिस्तान उनखे वॾो प्रोटोकॉल ॾिनो, मलाखड़े में आयो, पोइ असां हिकिड़े मल सां मल बि विड़ियो, अचेसि त कोन पई, पर हिकिड़ो पंहिंजी वीडियो ठाहे विड़ियो। त मतिलबु इहो आहे जो सोशल मीडिया जे थ्रू तमामु सुठी मोट मिली आहे, ऐं असांजी सिंध जी सकाफ़त आहे जेका तव्हां पाण ॾिठी अॻे दौर में घणी हूंदी, वॾेरा या वॾा माण्हू कराईंदा हुआ मलाखड़ा। बाक़ाइदे कंहिं दौर में सिंध जा जेके वज़ीर आला हुया, चीफ मिनिस्टर हुया, उहे वेंदा मलाखड़े में इनाम ॾींदा हुआ, कलंदर जे मलाखड़े में ईंदा हुआ, भिटशा जे में ईंदा। पोइ आहिस्ते आहिस्ते जे नई जनरेशन आई त हीअ शइ ख़तमु थी वई। सो वरी अलाह पाक असांखे हिमत ॾिनी, नौजवान थी असां जंहिंमहिल नंढी उमिरि में पहलवानी जे मैदान में लथासूं, त असां पंहिंजी सकाफ़त खे दुबारा उजागर कयो, दुबारा नए प्लेटफॉर्म तां, सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म तां आंदो आहे मैदान में। त वरी हाणे नवां पहलवान जाम थी विया आहिनि, मूंखे ॾिसी मुंहिंजे शौक़ु मां मुंहिंजा काफ़ी शागिर्द थी विया आहिनि, काफ़ी मुतासिर थी पहलवानी जी दुनिया में लथा आहिनि। तक़रीबन असांजी पहलवानी बिल्कुलु अची चंद पहलवान रहिया, हाणे हज़ारनि जी तादाद में सिंध में पहलवान थी विया आहिनि। अच्छा, हा, सो इन करे इहा ॻाल्हि मूंखे घटि ॿुधण में थी अचे, तव्हां ईअं छो थियो, पहलवान छो थियो, ॿियो कुझु छो न थियो। अञा माण्हू फ़ख़्रु महसूसु था कंदे यार असांजी धरती जो हिकिड़ो गेम आहे जेको क़ौमी खेल। कोई अहिड़ो पहलवान आहे जंहिंसां तव्हां मुक़ाबले महिल परेशान थींदा हुआ, यार इन सां मुक़ाबिलो आहे, अॼु माना मसइलो थींदो, या इन सां त वॾो मुक़ाबिलो ॾुखियो वेंदो? ज़रदारी आहे, आसिफ़ ज़रदारी साहिब जे ॻोठ जो आहे, पुराणे नवाब शाह जो, वरी उनजो जेको पुराणो ॻोठ आहे उते ई जो ई आहे,
हज़ूर बख़्श ज़रदारियुनि जो दादलो पहलवान आहे, सो ॾुखियो पहलवान आहे ॾाढो। हुन सां मुंहिंजा मुक़ाबला जाम बि थिया आहिनि, दसियो बि वञे थो, मां बि दसियो थो वञांसि, पर हिकिड़ो परेशानी थींदी आहे, तंग थी वेंदो आहे, मां न किरे थो न को किराए थो, पर बेज़ार करे थो छॾे। अच्छा, उहो को अहिड़ो पहलवान जेके ॾिसी करे अड़े इहो हिनखे हीअं लेटाईंदुमि मां, ईअं हाणे कंहिं पहलवान जे नाले चऊं, सिर जा ताज आहिनि इलाही आहिनि, पर हाणे पहलवान जेके आहिनि असांजी फील्ड सां जेके वाबस्ता आहिनि, ॿियो वरी उन ते नालो त पहलवान ई आहे न, जेको असां पहलवान उन खे चवंदा आहियूं जेको सिंध जी सकाफ़ती गेम आहे उन जो पहलवान आहे। सो उन लाइ कंहिं लाइ ईअं लफ़्ज़ कढणु सही न आहे, सुभाणे कंहिं मलाकड़े में विड़ी न पवंदे, मलाकड़े में विड़ी न पवंदे उहो जो न, पर उहो हूंदो ई ईअं त तव्हां उनखे त ईअं लाहे वेंदो, वरी बि अगरि चए बि त में बि मज़बूत थी अचे ॿिए दफ़े। हा, मुंहिंजे ख़्याल में जुंगाणो आहे क़ौम जो को इन काज़ी अहमद सेठ जो आहे, उहो कद वीचारे पूरी सूरी आहे, पर स्पीटर पहलवान आहे। हर पहलवान खे दसे थो वञे, मूं वटि पहुचे थो, बसि ईअं रुकी हुनजा पेर ज़मीन नथी ॾिसे, बसि हुनखे हवा ई हवा में घुमाईंदो आहे। नालो ॿुधाए त मां हुनजे लाइ अफ़सोस कयां। अली मुराद जानी, तू टेंशन न वठ, एक दिन आएगा तुम बहुत बड़ा पहलवान बनेगा और इसको हराएगा, ये मासी बोला दुआ थी। उनजी उमिरि हींअर पक्की थी वई आहे, हींअर एक दिन आएगा नहीं, हुनजा ॾींहं वञनि पिया। अच्छा, छो त कद जो घणनि सालनि जो आहे? 3 घटि पियो आहे साईं। अड़े पहिरियों मिले यार तूं मूंसां, पहिरियों तूं मूंखे दुआ कर, हुनखे जीअं मरियम खे टिप्स ॿुधायो, हिनखे बि ॿुधायो आहे न। तूं 30 जो आहे, तूं परेशान न थी, तोखे मां 11 जो कंदसि, हुनखे 22 जो, हिनखे 11 जो, तूं टेंशन क्यों ले रहा है? मासी मोरा आहे न, बसि हाणे पुट तूं जेको आहे मतिलबु हाणे इहो पहलवान मूंखे दसींदो, तव्हांखे ॿुधाइणो हो। नालो छा आहे? अली मुराद जानू, तूं तयारी कर, तव्हां टल करे मूंखां पुछे वियो, नेक्स्ट तुंहिंजो मुक़ाबिलो हिन सां कराईंदमि ऐं तूं खटी दे, इहो तुंहिंजो ऐं मुंहिंजो वॾा हिकिड़ो सम्झ त उहो आहे, हथु ॾे जी कर। बहरहाल इहो माना तोखां हाणे खटींदो, कीअं लॻंदो तोखे हाराए हिन खां, जंहिंजे लाइ तूं प्रोग्राम में दुनिया खे चयो आहे त इहो इन खे त पेर ज़मीन ते बीहंदा न आहिनि, इन खे त तूं हाणे कराईंदे लाहिराईंदे, पर हाणे तोखे खटींदो इहो। खटींदो अगरि जे खटे वियो त मां सम्झंदुमि इहा मूंसां मासी मोरा कई, छो त हुन त अॼु ताईं मूंखे दसियो ई न आहे न, जॾहिं आयो आहे त ईअं वीचारो हवा में हूंदो आहे। अड़े हवाई तूं हाणे थोरो पाण खे मज़बूत कर, हिनखे किराइणो आहे ऐं मां तोसां गॾु आहियां। मुश्किल आहे, ॿई अचो त बि कोन किराए सघंदो, ॿई अचो बि न किराईंदो, तूं बि इहो तुंहिंजो गुरू हिकिड़े ॾींहुं टोड़ींदासीं, तूं ॾिस भले मथियो मुक़ाबिलो तुंहिंजो मां सांगड़ में, तुंहिंजे प्ले ग्राउंड छा होम ग्राउंड पाण शौक़ पूरो करे ॾिस, तूं बि मुक़ाबिलो करे सघी थो। मां सॉरी, मां नंढा कम न आहियां कंदो, मां पहलवानी वारा कम न, मां डायरेक्ट जेको आहे FIR कटराईंदी आहियां, डायरेक्ट मथां फाड़ींदी आहे। डंडो हिकिड़ो तॾहिं त मां शुरू में ई तव्हांखे ॿुधायो त तव्हांखां थोरो ख़ौफ़ थिए पियो, टिॼां पियो। हा, डंडो हिकिड़ो हलंदीस आहे, छा सम्झा पाण कहाणियूं तव्हांजूं ॿुधल आहिनि, तव्हांजे पाड़े जूं मायूं तव्हांखां माना भॼंदियूं आहिनि, अलाह ख़ैर करे इहो मोह ते न पए। बसि छा कयां, हे ॾिसंदो तो मेन जा किला, मेन त मूं वटि आहे कोन्हे, दीवार सही सलामत कीअं तुंहिंजे घर जी बीठी आहे, टुटी बुटी कोन्हे? जॾहिं भॼंदी आहे न, हिन को जंप ॾेई ईंदी आहे ॿाहिरि, हालात अथई न वेंदे, पहिरियों किलो पटी, टिकटॉक ते बि हले पियो, हालात अथई न वेंदे, न उहो ॿियो आहे, उहो त मिड़े हवा ई फेराणंदो आहे, सची पची आहे न, सची पची, हितां ईंदी आहियां, हितां भॼंदी हितां जंप ॾींदी आहे, बुल ॾेई इहो हथ विझंदी आहे। मतिलबु 80 साल में तव्हां में एतिरी स्टेमिना आहे जेका तूं जंप ॾींदा हो? रुगो पहलवानी जा, असां पाण पहलवान लॻा पिया। इहे टिप्स मूंखे ॿुधायो न, जेके 80 साल जो मां थियणो आहे, 22 साल जो, 22 जो त मां आहियां, रियल 22 जो आहियां, बहरहाल 80 साल जो थिया न, जॾहिं तूं भले लुड़की वञी दुनिया मां, लाज़मी 80 जी हींअर हिकिड़ी पर्ची रखे विधमि तुंहिंजे लाइ, 80 जी हींअर ऐं जॾहिं 80 जो मां थींदुमि त तव्हां त पोइ 160 जा थी वेंदव, सो पोइ त जहिड़ा ई न हूंदो, मथां हुजो पर मुश्किल आहे, हींअर तव्हां 5-6 साल हूंदो हुजे, मुश्किल आहे, उहो बि न हूंदो। इहे टिप्सूं मूंखे ॿुधाए छॾियो। न तूं परेशान न थी, जॾहिं मरंदमि न पहिरियों चवंदसि त हिन खे घुरायो, हिन खे टिप्स ॾियां, पोइ मां वेंदमि हितां। ठीकु आहे, इंडियन फिल्मुनि वांगुरु ॿुधायो, हिन खे घुरायो की मां लिखी ॾियांसि फलाणी शइ, तोखे लिखी ॾींदुमि। भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, वाड़ा बाड़ा पंहिंजा थी, मुंहिंजो घर ॾिसे थो पियो, किला लॻल पिया आहिनि, पर मेंहूं न आहिनि, का मेंह ॿिए मूंखे भूरी मेंह ॾे, हा न, इहो कलाम बि हींअर आयो, कहिड़ी भूरी मेंह वारो? भूरी मेंह वारो ॾिठो हींअर नओं मार्केट में, मां घटि थी ॾिसां, फ़ाइज़ा जो भूरी मेंह वठी ॾे। वाह वाह, इन खे कहिड़ी मेंह जी ज़रूरत अथई? हुयुसि शायदि तॾहिं घुरे पियो न, मूं सोचियो मां ॾियांसि, पर पोइ चयमि छॾीसि, छो छॾे छो ॾिनसि, बसि चयमि छॾी हरू हाणे नुक़सानु कयां, 2-2.5 लख जो 3 लख जो में, 2.5-3 जी त किनी सिंधी आहे, 5 लख जी में आहे हींअर, 5 लख जी में जो सुठी में त 5 लख जी बि कोन मिलंदी, हिकिड़ी तोखे ॾींदुमि, छो त तोखां मूंखे टिप्स वठिणो आहे न। ओड़ो चौरी बि रखी छॾी आहे, किला लॻा दिया में हला देगा, सम्झे थो, किलो हली छॾियो आहे में हला ॾींदो,
होॾो चोरी रखी आहे मां जॾहिं मैं आई त पोइ चोरी बि पई आहे मैं जो और बि भॻल सॻल पियो आहे बसि हाणे ग़रीब आहियां छा कयां एॾो ॾिसे थो मुंहिंजो घर मुंहिंजे घर ॾिसण जे लाइ माण्हू हाज़ुर था आहिनि माण्हू टिकेट ॾेई वठी त ईंदा आहिनि अंदरि गेट अथसि कोन अथसि गेट न बसि मथां इन घर माण्हू सां पछरी कंदी आहे इहे किला बिला टुटा कोन्हनि जा अञा ताईं न ईअं था टुटनि इहे वॾा पुराणा घर मज़बूत ठहियल आहिनि भला अदाकार तोखे कहिड़ा वणंदा आहिनि इहो ॿुधाए मूंखे अदाकार मां इंडियन फिल्मूं घणो ॾिसंदो आहियां सुनील शेट्टी वारियूं न मूंखे संजय दत्त घणो वणंदो आहे संजय दत्त वणंदो आहे जेके बि हुनजा रोल आहिनि न जेके मतिलबु फिल्मुनि में संजय दत्त खे बॉलीवुड में कीअं आंदो तव्हां मूंखे कहिड़ी ख़बर कंहिं आंदो हाणे मां जॾहिं बॉलीवुड में आयो ख़बर न आहे मां ॼाओ ई कोन हुउसि न तोखे ख़बर न आहे पोइ तूं सही सुवाल जो जवाबु कीअं ॾिनो मां त धुको आहियो मिड़ई इहो जेका मिड़ई मथी ॻाल्हि करे छॾींदा आहिनि उनखे छा चवंदा आहिनि मिड़ई मस्कड़ो ड्राड़ हिकिड़ो उहो ॾिनो संजय दत्त खे फिल्मुनि में मां आंदो वीचारो एक ई चवंदो मूंखे फिल्मुनि में अचिणो आहे इहो करिणो आहे मूंखे राम अची वियो हिकिड़ो दफ़ो वञा पई शाहरुख खान खे बि तव्हां आंदो शायदि हुन वटि चवंदा किरायो ई कोन मुंबई जे रस्तनि ते ईअं भटकंदो शाहरुख खान खे मां टीवी ते जेको ड्रामो वठी ॾिनो हुयोमांसि सर्कस ड्रामो जो नालो हो पोइ इहो वीचारो स्ट्रगल कंदो हो पोइ हिकिड़ो दफ़ो मूंखे ॾिठईं मां त उन महिल ईअं कार मों लथसि सैंडल खुड़ी ते पातल हुजे मूंखे पेंट शर्ट ईअं थींदो कार कहिड़ी कार हुई कार जो नालो मूंखे न ईंदो कार हुई वॾी कार हुई वॾी जीअं जो ट्रक त कोन हुई ट्रक न हुई ट्रक में छा कंदसि पोइ इन कार मुंहिंजो हीअं जो पेर लथुमि त हुन मूंखे शायदि ॾिठो मां त न सुञाणी पेर ॾिठईं पेर अहिड़ो आहे त मुहांडो कहिड़ो हूंदो हुन को वॾी मंडम सम्झो बाक़ी रुपियो बि कोन हो मां वटि त मुंहिंजा हूंदा वास्ता बॉलीवुड वारनि सां इहे माधुरी डिस्ट्रिक्ट इहे जेके हुयूं पोइ मूंखे चयईं त मासी त उन महिल त जवान हूंदी हुअसि मूंखे त चई मूंखे बॉलीवुड में फिल्म करणी आहे मां अलाए किथां ॿुधायूं उतां आयो आहियां मां हिते मुंबई में रहणु आयो आहियां पोइ अबा मूंखे रहम अची वीचारे ॻोढ़ा हुया मां चयो हाणे तूं हिकिड़ो कमु कर पंहिंजो नंबर ॾेई वञ मूंखे नंबर ॾाढा वठंदी आहीं मासी तूं तुंहिंजो वरितो नंबर तूं हर भर मूंखे घुरियो शुरू में पोइ ॿुध न पोइ इहो इन जो नंबर वठी छॾियोमांसि मां को ॻाल्हि विसरी वई मां नंबर रखियल आहे किथे टुबड़े में रखे छॾियो मां उन्हनि महिल बादशाह हुई जवान हुयो घणा माण्हू मिलिया शाहरुख खान जहिड़ा यादि ई न हुया हा पोइ इन खे मां चांस वठाए ॾिनो अॼु ॾिसे थो माशाल्लाह नालो खणंदो किंग आहे अॼु किंग आहे मुंहिंजो नालो खणंदो आहे हिकिड़े शो में खयो हुई मूं ॾिठो मासी ख़्वाब ॾिठो सॉरी हा बहरहाल गुलाम हुसैन ॾाढो मज़ो आयो तव्हां सां मिली करे ॾाढो सुठो हिकिड़ो ड्राड़ू बि तो वॾियूं आयूं पर ख़ैर सभु हक़ीक़त ॿुधाई तव्हां ड्राड़ू आहियूं ख़ैर आहे मां बि ड्राड़ू पाण बि हयां थी त मूंखे माना एॾो मसइलो न थींदो आहे बर्दाश्त करे वेंदी आहियां मां ॿिए जूं बर्दाश्त न कंदी आहीं न न न तुंहिंजी ॾिस तूं हयूं त मां बर्दाश्त कयूं त सही आहे किथे सर खां वठी किला बि ॿुधायूं त किलो हीअं त हिनखे ॿुधायां त किलो बि आहे असां वटि त माना मथे ड्राड़ इहो त हक़ीक़त हिकिड़ो मतिलबु ॾेखारी पई त होशियारी कर मथां किलो हणे मथे में न तोसां छा विढ़ंदसि हा मां सोणनि माण्हुनि सां न आहियां विढ़ंदसि अच्छा सोण जा नंबर वठंदी नंबर वठंदी आहियां सम्झे थो बहरहाल ॾाढो सुठो लॻो तव्हां सां प्रोग्राम करे शाल तव्हां ईअं सदाईं खिलंदा रहो ख़ुशि थींदा रहो बसि हिकिड़ी आख़िरि में चवंदीसां इन अली मुराद खां हाराइजाए बाक़ी ॿियो सभिनी खां खटिजाए तॾहिं हाराईंदुमि जॾहिं मां पोड़ो थी वञा न न न अली मुराद खे दुआ लॻी वई हाणे मासी जी दुआ आहे त पोइ पता पइजी वञे ॿियो तूं सभिनी खां खटी आहे मुंहिंजी दुआ थी पर इन खां हाराईंदे हिकिड़ो दफ़ो सिर्फ़ु मुंहिंजी दुआ जे करे ॿियो ख़ुशी हुजे पंहिंजे ख़र्च ते ऐं मज़ो आयो प्रोग्राम में ॾाढो हा न बाक़ाइदे सां त नाज़रीन तव्हां जेको आहे ॾिठो हूंदो प्रोग्राम ॾाढो सुठो थियो ऐं इंशाल्लाह वरी मथे हफ़्ते कंहिं नए गेस्ट या गेस्टड़ी सां गॾु हूंदासीं अॼु असांजो जेको गेस्ट हुयो पहलवान गुलाम हुसैन पठान ऐं तव्हांजी होस्ट मासी मोरा जेका अॼु ॾिसो था अॼु बि इहो मास्टर में त ॾेखारिजांइ मुंहिंजी जुती साॻी आहे पहिरीं किस्त खां वठी इहा मां जुती साॻी आहे ॾिस जुती ॿाहिरि करे थी ॾेखारियां जुती न मटाईंदी आहे उसूल थी मुंहिंजो कपिड़ा खणी मां ब्रांडेड पायां ड्राड़ू वॾी वणंदो जुती त मूं 4-5 साल खां मुंहिंजे ख़्याल में इहा ई था पायो इहा बि कंहिं मस्जिद मां खईंदो मस्जिद मां असल में सिभागी जुती आहे जा इन इहा पाए वेंदी आहे न कमु थी वेंदो आहे मुंहिंजो इन करे जुती नथी मटायां ॿियो हर शइ पायां थी अलाए कहिड़ा सिंगार मेकअप हज़ारनि जा जेको माना वॾे में वॾो जेको मेकअप पार्लर आहे उतो तयारु थींदुमि पर जुती साॻी हो ॾिठी थी फिल्म जेका शेटी जेको पंहिंजी जुती खणींदो आहे पुराणी अॼु जेको चइबो आहे वॾो माण्हू थी वियो आहे पर जुती मुंहिंजी उहा फिल्म फाटल जुती फाटल जुती फाटी पई आहे बहरहाल जेको बि आहे ज़बरदस्त तव्हांखे मज़ो आयो हूंदो उमेद थी कयां वरी मथे हफ़्ते मिलंदासीं तेसिताईं पंहिंजी मासी मोरा खे ॾियो इजाज़त अल्लाह हाफ़िज़